बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। डेह में पर डेह में जाते बि असांखे ॾिठो पियो वञे। मां सभिनी खे वेलकम चवंदासीं मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं सलाम सिंध में मां आहियां मुंहिंजी मेज़बान शाज़ी करीम जलानी। अव्हां कॉल्स करे सघो था, प्रोग्राम जो हिसो बणिजी सघो था। ऐं यकीनन हीउ हफ़्तो इलाही घणो अव्हां जो बिज़ी रहण वारो आहे, छा करे जो ईद इलाही वेझी आहे ऐं उन जूं तयारियूं यकीनन हिन महिल उरूज ते हूंदियूं ऐं हर कंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी त बसि 9 या 10 थियनि, या अक्सर करे 11-12 ताईं मार्केट खुली वेंदा आहिनि ऐं जल्दी बसि कमकार जेके बि घर जा आहिनि लाहे करे असां जल्दी मार्केट वञूं ऐं ईद जूं जेके तयारियूं आहिनि, शॉपिंग आहे स्पेशली औरतुनि जे लाइ त शॉपिंग सभ खां वॾो ऐं हिन महिल अहम मौज़ू हूंदो, अहम टॉपिक हूंदो जंहिं ते हर वक़्तु 24/7 डिस्कशन जारी हूंदी। सो ख़ैर इहो बि ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे ऐं ईद आहे यकीनन सेलिब्रेशन आहे ऐं उनखे सेलिब्रेट करिणो आहे। पोइ हर इंसान जो हिकिड़ो पंहिंजो रंग आहे, हिकिड़ो पंहिंजो तरीक़ो आहे ऐं हर इंसान हर ओकेजन खे पंहिंजी ज़िंदगी में डिफरेंट तरीक़े सां सेलिब्रेट कंदो आहे। सो इहा त हुई आगाज़ी ॻाल्हि ऐं लाज़मी ॻाल्हि आहे त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन ते डिस्कशन करणु, कचहरी करणु इलाही घणी ज़रूरी हूंदी आहे। बहरहाल अव्हां हमेशह व्यूअर्स मूंखां हिकिड़ो सुवालु पुछियो आहे त अव्हां एतिरो तेज़ छो ॻाल्हाईंदियूं आहियो ऐं अव्हांखे का हबक छो न थींदी आहे? त मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां त इन जो रीज़न आहे रेडियो। ऐं जॾहिं असां रेडियो ते कमु कयूं था त रेडियो असांखे बेसिक शयूं सेखारे थो ऐं असांखे उहे शयूं ख़बर पवंदियूं जिन जी नॉलेज आम माण्हू खे इलाही घटि हूंदी आहे। ख़ासि तौर ते ॻाल्हाइणो कीअं आहे, कहिड़े वक़्तु कहिड़ी ॻाल्हि करणी आहे ऐं अंदाज़े बयां छा हुजणु खपे ऐं जेका ॻाल्हि अव्हां कयो था उनखे कीअं कंप्लीट करिणो आहे, कीअं अव्हांखे स्टार्ट करिणो आहे ऐं डिफरेंट फील्ड्स सां वाबस्ता जॾहिं माण्हू अव्हांजे प्रोग्राम में अचनि था उन्हनि सां कीअं अव्हांखे गुफ़्तगू करणी आहे, कीअं ॿिन्ही खे गॾु खणी हलणो आहे, इहे समूरियूं शयूं असांखे रेडियो खां सिखण जे लाइ मिलनि थियूं ऐं इन जे लाइ मां हमेशह थोराइती हूंदी आहियां। त अॼु असांजे प्रोग्राम में हिकिड़ी पर्सनैलिटी त बिल्कुलु अव्हां सम्झी चुका हूंदव त उनजो वास्तो, उनजो तालुक़ु रेडियो सां रही चुको आहे काफ़ी, बल्कि इवन हाणे बि आहे, काफ़ी कमु कयो आहे साईं जन। ऐं उनखां पोइ ॿी जेका शख़्सियत आहे उनजो वास्तो आहे सियासत सां। ऐं अॼु यकीनन अदबी फील्ड बि आहे, सियासत बि आहे, रेडियो बि आहे ऐं इहे टई फील्ड्स इलाही घणियूं इंट्रस्टिंग आहिनि ऐं इलाही घणियूं ज़बरदस्त आहिनि। ऐं अॼु यकीनन मुंहिंजे लाइ हिकिड़ो इलाही घणो चैलेंज आहे, छा करे जो माशाल्लाह सीनियर माण्हू अॼु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं ख़ासि तौर ते जॾहिं वास्तो ब्रॉडकास्टिंग सां हुजे या सियासत सां हुजे त इहे ॿई टॉपिक्स इलाही घणा डिफिकल्ट थी वेंदा आहिनि त उनखे कीअं अव्हां अॻिते खणी हलो था। बहरहाल उमेद इहा ई करे सघूं था त अॼोको प्रोग्राम इलाही घणो सुठो थींदो ऐं अव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि ईंदो। सो मुंहिंजे खॿे पासे जेका हस्ती मौजूदु आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु पर्सनैलिटी आहे, तमामु सुठो हुननि जो कमु थियल आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं मां ॻाल्हि कयां दादूअ जी ऐं डिस्ट्रिक्ट लेवल ते यकीनन हर उम्मीदवार जेको बि चूंडबो आहे त उहो कोशिशि कंदो आहे त पंहिंजे डिस्ट्रिक्ट में को न को सुठो कमु करे ऐं ख़ासि तौर ते आवाम खे जेके परेशानियूं आहिनि उन्हनि खे कीअं डील कजे, कीअं फेस कजे, उन सभिनी शयुनि खे सॉल्व करण या जेके प्रॉब्लम्स उते आहिनि उनखे हल करण यकीनन उन उम्मीदवार जी हिकिड़ी ज़िम्मेदारी थी वञे। ऐं छा करे जो उनखे चूंड या मुंतख़िब उहे माण्हू ई कंदा आहियूं, उन्हनि जे लाइ कमु करणु पोइ वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। सो माशाल्लाह सां साईं जन जो तालुक़ु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां। जनाब उमर पंवर साहब मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। ऐं मूंखे भली कार चवंदासीं सलाम सिंध में। लख थोरा मुंहिंजा क़ीमती वक़्तु कढी अव्हां आया आहियो, अव्हां सां कचहरी कंदासीं। ऐं जी व्यूअर्स ऐं ॿी हिकिड़ी फील्ड जो जेको मूं हवालो ॾिनो त हाणे मूंखे प्रॉपर ॿुधाईंदसि। माशाल्लाह तमामु बहितरीनु ब्रॉडकास्टर आहिनि, उनखां अलावा तमामु बहितरीनु लेखक आहिनि ऐं रेडियो पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जेको सिख्या जो मर्कज़ सॾियो वेंदो आहे। रेडियो पाकिस्तान सां माशाल्लाह साईं जन जो तमामु बहितरीनु तालुक़ु रहियो आहे। ऐं पोइट्री जे हवाले सां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त पोइट्री में बि हिननि जो को सानी कोन आहे। तमामु बहितरीनु शाइरी ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असां मयार जी ॻाल्हि कंदा आहियूं त इलाही अॼोके दौर में हूअं त असांजे माशाल्लाह सिंध में ऐं अदब जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त लेखकनि सां भरी पई आहे, पर मयारी शइ लिखणु, मयारी शाइरी लिखणु, आवाम ताईं कुझु अहिड़ियूं शयूं पहुचाइणु जिन जो को मक़सदु हुजे या जेको हिकिड़ो पॉज़िटिव पैगाम आवाम ताईं छॾे, यकीनन हिकिड़ो इलाही मुश्किल कमु आहे। ऐं इन मुश्किल कम खे तमामु बहितरीनु अंदाज़ में सरअंजाम ॾींदा आहिनि जनाब कौसर बुर्डो साहब। अस्सलाम वालेकुम सर। जेकॾहिं कुझु रहिजी वियो हुजे त मां माज़रत चाहियां थी, माशाल्लाह मां एतिरा कम कया आहिनि। ख़ैरियत सां आहियो? तमामु घणियूं ॻाल्हियूं करे विया, सची ॻाल्हि आहे त एतिरो कमु नो माशाल्लाह मुंहिंजो इलाही कमु थियल आहे। सो ख़ैरियत सां आहियो सर? दुआ महिरबानी सभु। ऐं अॼु इहा ई ॻाल्हि हले पई, अव्हां आगाज़ में हिकिड़ी ॻाल्हि कई त अॼु इलाही मुश्किल थियण वारो आहे त सियासत ऐं अदब खे अव्हां कीअं ॾिसंदासीं हिन ॾेढ ॿिनि कलाकनि में। अच्छा उमर साहब, सियासत ऐं अदब जो पाण में हिकिड़ो ॻांढापो रहियो आहे अज़ल खां। सो इनखे अव्हां कीअं एक्सप्लेन कंदो, जेकॾहिं अव्हांजी ज़ाती राय हिन हवाले सां ॼाणणु चाहियां त? मूंखे इलाही सारी ख़ुशी थी आहे त अॼु मुंहिंजे ख़्याल में पहिरियों प्रोग्राम हूंदो असांजो जो हिकिड़ो अदब ऐं पॉलिटिक्स खे हिकिड़ो तव्हां गॾु विहारियो आहे। बिल्कुलु। ऐं मां सम्झां थो त असांजे ॿुधंदड़नि खे
भई हिकिड़ो मां सम्झां थो हिकिड़ो इंतज़ारु हूंदो हिन शइ जो त आया अदब ऐं सियासत गॾु आहिनि त उन ते छा थो ॻाल्हाए वञे मूंखे इलाही सारी ख़ुशी आहे हिन ते त जेको पाण खे टाइम मिलंदो हुन में इंशाअल्लाह ताला बहितरीन ॻाल्हियूं थींदियूं इंशाअल्लाह जी जी सही ऐं व्यूवर्स मांखे ॿुधाईंदी रहां त असां सां गॾु मुंहिंजा टीम मेंबर्स भी मौजूद आहिनि आमिर मुगल एंड अजय अस्सलाम वालेकुम आप दोनों को भी वेलकम कहती हूँ खैरियत से आप लोग अच्छा जी तो आज हम कोशिश करेंगे कि आपसे अच्छा म्यूजिक सुने और आज ज़रा एहतियात से सुनाइएगा क्योंकि रेडियो पाकिस्तान पे गलती की कोई गुंजाइश नहीं होती तो स्टैंड बाय कौसर साहब माशाल्लाह रेडियो सां इलाही काफ़ी अरसे खां वाबस्ता रहिया आहियो सो सभ खां पहिरियों त रेडियो जूं कुझु ख़ूबसूरत यादूं शेयर करणु चाहींदो हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई त तमामु लंबो अरसो इलाही घणो 33 साल असांखे हाणे नवंबर में पूरा थियण वारा आहिनि माशाल्लाह हिकिड़े प्रोड्यूसर जी हैसियत में ऐं इन खां पोइ वरी इन्हनि 33 सालनि में तक़रीबन 12-13 रेडियो स्टेशन्स ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वञी कमु करणु हाणे इन में अंदाज़ो कयो त केतिरनि सवें फ़नकारनि सां वाबस्तगी रही हूंदी सवें फ़नकारनि सां वास्तो रहियो हूंदो बेशुमार कंपेयर्स खे मुतारिफ़ कयो हूंदो उन सां वास्तो रहियो हूंदो त ज़ाहिर आहे त एॾी हिकिड़ी लंबे अरसे खे तव्हांखे ख़बर आहे ख़ुदि मीडिया सां तव्हांजो तालुक़ु आहे त असांजो हर ॾींहुं हिकिड़ो भरपूर थो गुज़रे बिल्कुलु फन जे हिसाब सां सकाफ़त जे हिसाब सां त हिन में एतिरियूं नंढियूं वॾियूं यादूं आहिनि जिन खे ज़ाहिर आहे त को पाण थोरे अरसे में त नथा बसि हवालनि को ज़िक्र निकिरंदो त यादुनि खे बि शेयर कंदा हलंदासीं बाक़ी हिकिड़ो तमामु शानदार तजुर्बो आहे तमामु वॾो तजुर्बो आहे पर जेकॾहिं यादगार जी ॻाल्हि करे सघे थी त रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते जेको मुंहिंजो 8 सालनि जो कैरियर रहियो उनखे मां हिकिड़ो यादगार चई सघां थो जे असां बेशुमार यादूं वाबस्ता आहिनि साईं जेकॾहिं चइजे त ज़िंदगीअ जो सभ खां ख़ूबसूरत दौर त हा बिल्कुलु ज़िंदगीअ जो चओ या रेडियो जे कैरियर जो चओ हा इहे हिकिड़ो तमामु बहितरीनु टाइम तमामु बहितरीनु माशाल्लाह ऐं रेडियो ते अक्सर असां जॾहिं प्रोग्राम्स कंदा आहियूं त हिकिड़ो ई मिशन हूंदो आहे त अवेयरनेस पहुचायूं ऐं जेकॾहिं को नुमाइंदो मुंतख़िब थिए थो आवाम जे लाइ त उनजी बि हिकिड़ी वॾी ज़िम्मेदारी हूंदी आहे त आवाम खे कीअं अवेयर करे थो कीअं अवेयरनेस पहुचाए थो सो फ़िलहाल जेकॾहिं मां दादू डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि कयां त अव्हांजी पार्टी अव्हांजी हिन महिल तंज़ीम कहिड़ा कम करे पई माशाल्लाह सां सोशल वर्कर पिणु आहियो जी माशाल्लाह सां छा आहे त असांजी जेका पॉलिटिकल फील्ड आहे त मां सम्झां थो मां वॾो ख़ुशनसीबु आहियां त हिन पॉलिटिकल फील्ड सां गॾु गॾु मां हिकिड़ो सोशल वर्कर बि रहियो आहियां माशाल्लाह ऐं पॉलिटिक्स में त माशाल्लाह असांजो घणे खां घणो जेको आहे उहो ग़रीब तबिके जे माण्हुनि सां हिकिड़ो तालुक़ु रहे थो सही ऐं मुंहिंजी पंहिंजी त इहा कोशिशि हूंदी आहे त जेतिरो मोहबत जेतिरो प्यारु ग़रीबनि खे ॾिजे ऐं ग़रीबनि खां वठिजे त अहिड़ी का इबादत कोन्हे का ऐं मां ईअं चवंदुसि त पीपल्स पार्टी आहे ई ग़रीब माण्हूअ जी पार्टी पीपल्स पार्टी आहे ई ग़रीब माण्हूअ जी ऐं समाजी लिहाज़ खां तक़रीबन 10 सालनि खां हिकिड़ी नंढड़े महदूद तंज़ीम ठाहे पाड़े खां वठी शुरूआति करे असां उनखे सिंध लेवल ते पुॼायो सिंध नौजवान तरक़ी पसंदि समाजी तंज़ीम जो मां सूबाई सदर रहियुमि बुनियादी मेंबर खां वठी सूबाई सदर रहियुमि त यकीन कयो हुन में असां इलाही सारा माण्हुनि जे लाइ कमु कया जंहिंमें मेडिकल कैंपूं लॻायूं जंहिंमें असां ग़रीब माण्हुनि खे जीअं ॾिसो असांजी 2010 में हिकिड़ी ॿोॾि आई तमामु वॾी महा ॿोॾि हुई जंहिंमें माना हिकिड़ो माण्हुनि खे तमामु घणी तकलीफ़ हुई उन में पॉलिटिकली लिहाज़ खां ऐं समाजी लिहाज़ खां असां गॾियल तौर ते माण्हुनि खे इलाही सारो कमु आयासीं ठीकु आहे अव्हां त हिकिड़ो प्रैक्टिकली कमु कयो था पर जेकॾहिं ॾिठो वञे त अदब लिहाज़ ऐं सलीक़ो सेखारणु यकीननि हिकिड़ी लेखक जी ज़िम्मेदारी थिए थी ऐं मुंहिंजे शाइरीअ मां यकीन कयो इलाही कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे सो समाज ऐं शाइरी जो कनेक्शन अव्हां कीअं था भायो सर ज़ाहिर आहे शाइर समाज जो हिसो ई आहे बिल्कुलु समाज में पैदा थिए थो समाज में पले निपले थो समाज में वॾो थो थिए समाज जा जेके दाख़िली ऐं ख़ारिजी असरात आहिनि हालतूं जेके आहिनि संसदो उन शाइर खे हिकिड़े फ़र्द जी हैसियत में ऐं हिकु जीव जी हैसियत में ज़ाहिर आहे मुतासिर कनि थियूं सही त हुनजी शाइरी समाज सां लाॻापियल आहे समाज जे मसइलनि सां आहे छो त शाइर ॾिसो न पाण जेतिरा वेतिरा माण्हू हे स्टूडियो में मौजूदु आहियूं तव्हांजी टीम आहे न बुनियादी तरह सां अंदरि में तख़लीक़कार आहिनि हुन जा जज़्बा बि आहिनि हुन जा अहसास बि आहिनि पर उन्हनि खे अहसासनि खे उजागर करण जो ज़ाहिर करण जो उन्हनि खे सलीक़ो कोन्हे को सही जंहिं माण्हू खे उहो सलीक़ो हूंदो आहे उहो शाइर हूंदो आहे बिल्कुलु ठीकु आहे न त ज़ाहिर आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त समाज में रही करे समाज जी असांजी शाइरीअ में समाज जे मसइलनि जी जेसि ताईं उपटार नाहे छो त इंस्पायरेशन जेका थिए थी माण्हू मुतासिर थिए थो न उन जा बेशुमार अवामिल आहिनि ऐं उन सभिनी जूं पाड़ूं ज़ाहिर आहे समाज में ई आहिनि
को गुरबत खे ॾिसी शाइर थो थिए, सही को महरूईअ खे ॾिसी शाइर थो थिए, को कंहिंसां दिलगी करे शाइर थो थिए, को माण्हुनि जी जेका बुख अफ़लास नाइंसाफ़ी जेका बदयांती बेईमानी इन क़िस्म जा जेके चोर तरीक़ा आहिनि उन्हनि खे ॾिसी हू बाग़ी शाइर थो बणिजे। ठीक त ज़ाहिर आहे इहे हिकिड़ा सभई जेके पहलू आहिनि, सभई असबाब आहिनि, सभई जेके मुतासिर करण जा अवामिल आहिनि उहे समाज मां ई उभरनि था। त माण्हूअ खे जेके बि असां शाइरी माण्हू कनि था, मां उनखे इहो चवंदो आहियां त असांजी रुॻो शाइरी हरू भरू ऐं इश्क मोहबत ताईं महदूद न हुजणु खपे। इहे इंसान जा हिकिड़ा शख़्सी ऐं हिकिड़ा ज़ाती आहिनि, एहसासात आहिनि। पर शाइर छाकाणि जो जंहिं समाज में रहे थो, जंहिं मुआशिरे में रहे थो, जंहिं क़ौम सां तालुक़ु रखे थो ऐं जिन हालात में रहे थो त उन्हनि हालात जी अकासी बि उनखे करणु खपे। ऐं शाइर शऊर मां निकितल आहे, ईअं खणी चओ त उहो आम माण्हूअ खां वधीक को बाशऊर थिए थो त हुन ते इहो फ़र्ज़ु थो आहे थिए त माण्हुनि जी रहनुमाई करे, अॻुवाणी करे, रहबरी करे। तव्हां ॾिठो हूंदो त कॾहिं के तहरीकूं हलियूं हूंदियूं ॿियनि मुल्कनि में या हिते किथे बि, या समाजी जेको जीअं असांजी ॻाल्हि कई त हिकिड़ो तब्दीली आहे हुन जे हवाले सां तव्हां जीअं ॻाल्हि कई त माण्हुनि खे मोटिवेट करणु या माण्हुनि में अवेयरनेस पैदा करणु, सुजागी पैदा करणु, चङे कम तरफ़ लाड़ो पैदा करणु, इन्हनि में शुरूआति खां वठी शाइरनि जो तमामु घणो अहम किरदारु रहियो आहे ऐं रहणु खपे। ऐं माशाल्लाह मां तमामु सुठा रीज़न्स ॿुधाया त किन वजूहात जे करे हिकिड़ो आम इंसान शाइर ठहे थो। त लाज़मी ॻाल्हि आहे त हिकिड़ो सुवाल त हिते ज़रूरु बणिजे थो त अव्हांजो पॉलिटिक्स ॾे लाड़ो कीअं थियो? छा ख़ानदान में पहिरियों ई कुझु मेंबर्स मौजूदु हुया? हा, असल में छा हो त मां त सम्झां थो जीअं असां अखि खोली आहे त पीपल्स पार्टी जी सियासत में पेर पातो आहे, छो त इन सियासत में ऑलरेडी मुंहिंजो वॾो भाउ हुयो। ऐं जीअं हाई स्कूल में 6हीं जमायत में पहुतासीं त हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो शौक़ु ऐं शऊर त ऑलरेडी घर खां वठी हुयो, पर शौक़ु थियो त छो न सियासत कजे, छो त तइलीम इदारनि जे अंदरि हाणे त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो तमामु रुझान वधी वियो आहे त प्राइवेट स्कूलनि जो, पर हुन टाइम इहो एॾो रुझान न हुयो। त उते वॾेरनि जा, सियासतदाननि जा, ग़रीबनि जा सभिनी जा उहो पुट औलाद गॾियल पढ़ंदा, त उते हिकिड़ो जॾहिं थोरी महसूसु थींदो त हीअ असांजे हक़नि जी जेका इख़्तिलाफ़ी पई थिए, महसूसु थींदो त हीअ जेको आहे थोरो हिन ग़रीब खे इज़त घटि पई मिले, त हिकिड़ो शौक़ु जाॻियो त हाणे छो न सियासत कजे, छो न शागिर्दनि जी ॻाल्हि कजे, छो न ग़रीब माण्हुनि जी ॻाल्हि कजे। पोइ उतां हिकिड़ो 6हीं क्लास खां वठी सियासत जी शुरूआति करे करे ऐं पीपल्स पार्टी में अची कंहिं मंज़िल ते पहुतासीं। ऐं उनखां पोइ पंहिंजी सियासत में अची मां MA इंग्लिश कई, LLB कई माशाल्लाह। त मूंखे इलाही सारो हुन में एक्सपीरियंस थियो। त मूं जीअं हमेशह इहा सोच रही आहे त जेकॾहिं जेको माण्हुनि जे ख़्याल में हिकिड़ो ज़हन में हूंदो आहे त सियासत यार इहो मां सम्झां थो को अहिड़ो ग़लति हूंदो या हुजे, पर उहो सियासत असल में इबादत आहे, पर उनखे उन तरीक़े सां ॾिसिजे, सियासत खे उन तरीक़े सां ॾिसो त इबादत आहे। त मां सम्झां थो मां कटियां साईं त तव्हां लख जी ॻाल्हि कई त हरू भरू सियासत खे बुरो न सम्झो वञे, सियासतदान बुरो ऐं भलो थी सघे थो, पर सियासत बुरी न आहे। सही था चओ। अच्छा सर, अव्हां माशाल्लाह तमामु बहितरीन शयूं लिखियूं आहिनि, तमामु सुठा किताब लिखिया आहिनि, तक़रीबन 10 मजमूआ अव्हांजा शाया थी चुकिया आहिनि जेके हिक खां हिकु आहिनि। माशाल्लाह हर हिक में ईअं चए त चेंज शयूं आहिनि, शाइरी बि आहे असांखे, ऐं ईअं चए त ब्रॉडकास्टर्स जा इंटरव्यूज़ बि मिलनि था, डिफरेंट किताब आहिनि अव्हांजा। सो अव्हांजो कीअं लाड़ो थियो, कीअं शौक़ु जाॻियो त कलम खणिजे, कुझु लिखिजे? मां थोरी वज़ाहत कयां त मुंहिंजो हाणे 16 किताब अचणो आहे मुंहिंजा। अच्छा 16 माशाल्लाह, माज़रत सां मुजिल में न अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर छाकाणि जो तव्हां शायदि में किताब मुकमिल तव्हां मसरूफ़ आहे, पढ़ी नथी सघो, ॾिसी नथी सघो। त इहो लाड़ो ईअं चओ त असां जॾहिं मैट्रिक में पढ़ंदा हुआसीं कॉम्प्रिहेंसिव स्कूल खैरपुर, पोइ उन में असांजो प्रिंसिपल हूंदो हुयो डॉक्टर अलहदाद बोयो साहब। अच्छा। जंहिंजो तमामु वॾो साईं जन शायदि सुञाणींदा हुजनि, तमामु वॾो हुनजो अदब में ॿोलीअ में तमामु वॾो नालो आहे डॉक्टर अलहदाद बोयो साहब। हाणे फ़ौत थी चुका आहिनि, अलाह जन्नत में जाइजनि। उहे छाकाणि जो अदीब हूंदो आहे, सिंधी ॿोलीअ जे हवाले सां एॾा त हिकिड़ा ख़्यालु कंदड़ हुआ जो उहे जेके बि अंग्रेजी लफ़्ज़ हूंदा उन्हनि खे चाहींदा हुया त मां हिनखे सिंधीअ में आणे। हाणे कंप्रिहेंसिव लफ़्ज़ आहे, उनजी सिंधी आहे जामियो या घणकारियो। त साईं पंहिंजे स्कूल जेको हूंदो गवर्नमेंट कंप्रिहेंसिव स्कूल खैरपुर, उन जो नालो ई तब्दील करे रिकॉर्ड ते रखी छॾियो सिंध सरकार जो घणकारियो स्कूल। माना इन हद ताईं साईं एॾो ॿोलीअ सां हुनजी वाबस्तगी। उनजे ज़ेरे साया असांजो अदब तरफ़ लाड़ो थियो। स्कूल में जॾहिं मैट्रिक पढ़ंदा हुआसीं
उन खां पोइ उते वरी अदबी संगत जूं गॾिजाणियूं थींदियूं रहंदियूं हुयूं। अॻु में अदबी संगत जूं गॾिजाणियूं तव्हांखे ख़बर आहे हफ़्तेवार थींदियूं हुयूं हर शहर में। सर बाज़ सां ॻाल्हि खे कटियां थी, ब्रेक जो टाइम थी वियो आहे, मूंखे ख़बर आहे इहे ब्रेक break वठणु त केतिरो तव्हां ज़रूरी हूंदो आहे। बार-बार सो ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। ठीकु, ऐं व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ज़रूरत नाज़ी ब्रेक ॾांहुं मिलूं था। ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं ऐं बिल्कुलु मुख़्तसिर ब्रेक हुयो, सो ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं। ऐं माज़िर सां कौसर साहब ॻाल्हि अध में रहिजी वई, सो हुनखे उतां ई अॻिते वधाईंदासीं। हा ॻाल्हि पई तव्हांजे कईसीं उस्ताद मोहतरम जी ॻाल्हि अदबी अदबी सफ़र जी ॻाल्हि पई बिल्कुलु। कईसीं। हा त पोइ उन खां पोइ वरी अदबी संगत अॻु में जेका हूंदी सा वॾी तरबियत गाह हूंदी हिकिड़े नौजवान लेखक जे लाइ। हाणे त अलाए छा थी वई आहे अदबी संगत, त अॻु में थींदियूं पोइ गॾिजाणियूं थींदियूं। गुलाम अब्बास बंबरो साहिबु असांजे ख़ैरपुर जो मशहूरु शख़्सियत आहे। ॿियो मां ख़ैरपुर में हिकिड़ो माना अदबी सरगर्मियुनि जे हिकु हिसाब सां क़ुर्बान मंगी, उनखे मां कोठींदा तूं अब्दुल सत्तार ईदी आहे ख़ैरपुर जो अदब जे दुनिया जो किताब छपाइणु अदबी सिलसिलो इहो पोइ उहो बि हूंदो हुयो। काफ़ी दोस्त हूंदा हुआसीं, अयाज़ गुल अदल सुमरो सखर जा हूंदा पर ख़ैरपुर में बि ईंदा हुआ। पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो अदीबनि लिखियलु माण्हू पढ़ियल लिखियलु माण्हू जी तव्हांखे सोबत मिली थी वञे त उहो ई थिबो। वरी थोरो थोरो लिखणु शुरू कयो, अख़बारुनि में उहे छपजणु लॻियूं शयूं त पोइ थोरो माण्हूअ खे इनकरेज थिए थो माण्हू। पोइ तेसि ताईं यूनिवर्सिटी जो सफ़र बि शुरू थियो त पोइ बाक़ाइदा लिखणु शुरू कयोसीं, मज़मून कहाणियूं शाइरी। अच्छा पहिरीं तहरीर कहिड़ी लिखी हुई? पहिरीं मूंखे जेसिताईं यादि थी पई त इबरत अख़बार में मुंहिंजो हिकिड़ो इंडलठ सिलसिलो हलंदो जंहिंमें 7 शाइरनि जा इहे ॾींदा हुआ। ठीकु इंडलठ ॾींदा हुआ। तंहिंमें साईं जन जो ॻोठ आई अतर मंगीअ जी पहिरीं तख़लीक़ उन में पहिरियों तख़लीक़ूं ई ॾींदा हुआ। अच्छा हा त हाणे ज़ाहिर आहे मूंखे चङी तरह उहे न आहे त कहिड़ी, पर इहो यादि आहे त अख़बार कहिड़ी हुई या कहिड़े सिलसिले में मुंहिंजी पहिरीं दफ़ो शाइरी छपी हुई। माशाल्लाह माशाल्लाह। उमर साहब सियासत खे ख़बर न आहे छो मौजूदा दौर में इवन जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां या नौजवाननि जी ॻाल्हि कयां त ख़बर न आहे छा ईअं सम्झंदा अलाए कहिड़ी बला आहे। सो सियासत छा आहे बेसिकली अव्हां जे नज़र में, ऐं नौजवाननि खे जेकॾहिं असां सम्झाइणु चाहियूं सियासत जी हिकिड़ी सिंपल डेफिनेशन मौजूदा दौर में? मां त पहिरीं ज़िक्र करेसि त जेकॾहिं सियासत खे सियासत करे ॾिसिजे थो त उहा हिकिड़ी इबादत आहे, पर उन जा हिकिड़ा रस्ता कुझु माण्हुनि अलॻि कढिया। हा जंहिंजे वजह सां इहा शइ हिकिड़ी माना बदनाम थी त बाबा सियासत आहे छा, सियासत ग़लति आहे सही आहे कहिड़ी भला आहे। त मां सम्झां थो न त जीअं भिटाई सरकार फरमाए थो रोज़ो नमाज़ पढ़णु चङो कमु, अहिड़ो ॿियो को फर्म जंहिंसां पसी पहिरीं खे। त मां सम्झां थो त जेकॾहिं सियासत खे तव्हां इबादत करे ऐं हक़ीक़ी तौर ते उन माण्हुनि में लही वञो त मूंखे ख़िदमत करणी आहे, मूंखे माण्हू जे कमु अचिणो आहे, त मां सम्झां थो त इहो माण्हुनि जो ज़हन वाश थी वेंदो त सियासत कहिड़ी भला आहे। पर असां उन ते वञूं ई कोन था, असां उहा कोशिशि कयूं ई कोन था त माण्हुनि जे ज़हन मां इहा शइ कीअं कढिजे। हाणे असांखे इन शइ ते वञिणो पवंदो। वञण लाइ असांखे लेक्चर प्रोग्राम करणा पवंदा जेके अॼुकल्ह ख़तमु थी विया आहिनि। त उन्हनि जेके नवां कारकुन थियनि था, नवां सियासी कारकुन पैदा थियनि था, त उन्हनि खे लेक्चर करे हुननि जे ज़हननि में हिकिड़ी शइ विझिजे त बाबा छा करिणो आहे, सियासत खे कहिड़े पासे वठिणो आहे, कीअं करिणो आहे। हाणे इहा सिर्फ़ु हिकिड़ी खोट आहे, नज़रियाती खोटी आहे त असां उन्हनि खे उहे क्लास न ॾेई सघिया आहियूं, उहो लेक्चर उहो नज़रियो न ॾेई सघिया आहियूं, जंहिं वजह सां कुझु ज़हननि जे अंदरि इहो आहे सियासत कहिड़ी भला आहे। ऐं अहिड़े क़िस्म जी खोट कौसर साहब अदब में बि आहे त अदब जूं बि इलाही फील्ड्स आहिनि, इलाही शयूं आहिनि जिन जे बारे में नौजवान तबिके खे एतिरी ॼाण कोन आहे। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं विरहाङे खां पहिरियों या इवन विरहाङे खां बाद में जेकॾहिं मां हाणोकी ॻाल्हि कयां त तनक़ीद हिकिड़ो अहिड़ो मौज़ू रहियो आहे जेको ईअं चइजे त अदब जो ख़ासो आहे, पर उन जे बावजूदि उन ते एतिरो कमु न पियो हले। ऐं इवन कंहिंखे ख़बर बि कोन आहे त तनक़ीद कीअं करणु खपे, तनक़ीद जा उसूल कहिड़ा आहिनि। तव्हां भली ॻाल्हि कई त सिंधी अदब जेको आहे या सिंध जो अदब आहे उहो विरहाङे खां अॻु में ऐं उनखां पोइ अॼु ॾींहं ताईं उन में हिकिड़ी जनरेशन गैप न रही आहे, उन में का नस्ल जी विछोटी न रही आहे, मुसलसिल कमु थींदो रहियो आहे अदब ते। ऐं वेझे माज़ीअ में इहो तनक़ीद जो जेसिताईं हिकिड़ो ख़ासि जेकॾहिं तव्हां पर्टिकुलर तनक़ीद जी ॻाल्हि कयो थियो त वेझे माज़ीअ में इहो रुझान पैदा थियो आहे। अॻु में असां वटि सुठा नक़ाद रहिया बि जेके तनक़ीद कंदा रहिया, पर
इन जो सबबु त बेशुमार सबबु थी सघनि था, पर जेको हिकिड़े नंढड़े लेखक जी हैसियत में या हिकिड़े अदब जी दुनिया जे माण्हूअ जी हैसियत में मुंहिंजो पंहिंजो राय इहो आहे त जॾहिं अदीबनि शाइरनि मां लेखकनि मां सहप जो मादो ख़तमु थींदो थो वञे न, त हाणे मिसाल मां ऐं ॿियो वरी हिकिड़ो पॉकेट्स में विरहाइजी विया आहियूं असां जेके सिंधी अदीब शाइरनि ग्रुपनि में विरहाइजी विया आहियूं, दोस्तनि जे हलकनि में असां विरहाइजी विया आहियूं। जेकॾहिं शाज़िया उमर साईं ऐं मां हिकिड़े ग्रुप में आहियूं न, भले उमर साईं कहिड़ी बि का कची फिकी शइ कंदो या उहा तनक़ीद जे हिन में ज़ुमरे में ईंदी बि, पर मां इहो लिहाज़ कंदुसि त उमर साईं त मुंहिंजो दोस्त आहे, हिन जे करे मां हिन ते तनक़ीद कंदुसि, असांजो तालुक़ु ख़तमु थी वेंदो, हीअ बि माइंड कंदो, असां ॻाल्हाइणु छॾे ॾींदो। असल में अॻु में ईअं न हूंदो, अदीबनि में हिकिड़ी बुर्दबारी हूंदी हुई हिकिड़ी, ऐं उनखे ॾिसो न तनक़ीदी इहा सिर्फ़ु वरी मां उते ईंदुसि, अदबी संगत पंहिंजो कारज विञाए चुकी आहे। अदबी संगत जूं जेके हफ़्तेवार गॾिजाणियूं थींदियूं हुयूं जिन ज़िलनि में या जिन शाख़ुनि में थींदियूं हुजनि उन्हनि खां माज़रत, त उहे हफ़्तेवारनि गॾिजाण में तव्हां जेकॾहिं का तख़लीक़ पढ़ंदा न शायदि 8 माण्हू वेठा हूंदा, उहा तख़लीक़ 8 माण्हुनि खां गुज़रंदी हुई, उन ते बाक़ाइदा उमिरि सां तनक़ीद थी वई त हिन में हे जेको आहे काफ़ियो हीअं हुजणु खपे, बहर घटि आहे, वज़न घटि आहे, रदीफ़ जी हीअ आहे, फ़िक्री लिहाज़ सां पुख़्तगी आहे, फ़नी लिहाज़ खां पुख़्तगी इन शइ में आहे या न आहे, त पोइ तव्हांखे शुरूआति खां वठी तनक़ीद बर्दाश्त करण जो हिकिड़ो उभरण वक़्तु ई तमामु मादो पैदा थींदो हुयो। सही, बिल्कुलु। हिन वक़्तु छाकाणि जो अदबी संगत जूं उहे हफ़्तेवार गॾिजाणियूं ख़तमु थी वियूं आहिनि, तक़रीबन सालनि में बि किन किन शाख़ुनि में ज़िलनि में कोन थी अथनि। हिकिड़ो त इन जो ज़िमेदार मां ख़ुदि अदबी संगत खे बि करार ॾींदुसि, अहिड़े क़िस्म जा न उहो फंक्शन अहिड़ा का सेमिनार के अहिड़े क़िस्म जी शयूं करे थी। ॿियो जेको दोस्तनि जो हल्को आहे, ॿियो फैक्टर इहो बि आहे। टियों जेको आहे इहा जेका मूं ॻाल्हि कई त असां मां सहप ख़तमु थींदी थी वञे, बर्दाश्त ख़तमु थींदी थी वञे, तनक़ीद बराए इस्लाह हुअणु खपे। असां वरी ईअं बि थिए थो तनक़ीद बराए तनक़ीद ई कयूं था, बिल्कुलु बिल्कुलु, लिखणीअ खां वधीक असां उनखे शख़्सियत ते तनक़ीद था कयूं, इहो रुझान बि थी पियो आहे। इन करे इहो तनक़ीदी पहलू आस्ते आस्ते सिंधी अदब मां जहिड़ो सही। हालांकि तनक़ीद जा उसूल इहा आहिनि, तव्हां ज़ाती ज़िंदगी ते अटैक करिणो ई न आहे। तव्हांखे जेकॾहिं कुझु लिखिणो आहे तव्हां तहरीर खे पढ़ी, पर उहो बि उन सूरत में जॾहिं अव्हांखे उन बारे में ख़बर हुजे। अव्हांखे ख़बर ई कोन आहे त ही मौज़ू कहिड़ो आहे, टॉपिक कहिड़ो आहे, तव्हां तनक़ीद पिया कयो त ठीकु। अच्छा, इहा ॻाल्हि पटके वारी अची वई त अॼुकल्ह बिला वजह तनक़ीद इलाही वधी वई आहे। अव्हां ते कॾहिं का तनक़ीद थी आहे पवण साहिबु? छा रिएक्शन हूंदो आहे? लेकिन मां सम्झां थो जेकॾहिं तनक़ीद नथी थिए त भली कहिड़े फ़न सां वाबस्ता हुजे माण्हू, कहिड़ी फील्ड सां वाबस्ता हुजे, जेकॾहिं तनक़ीद नथी थिए त उनजो इस्लाह नथो थिए। सही। पर अफ़सोस इन जो आहे त जेकॾहिं तनक़ीद आहे त तनक़ीद बराए इस्लाह हुजणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु हुजणु खपे। जेका शइ नथी थिए, बाक़ी तनक़ीद त मां सम्झां थो जेको जंहिं फील्ड सां आहे उन में थिए थो। तव्हां मिसाल वठो त जॾहिं तव्हां भली कंहिं माण्हू जे ख़िदमत जो कमु बि कंदो, सुठो कमु हूंदो, जेको सभिनी जे नज़र में हूंदो त हीउ सुठो कमु आहे, सुठो बि थो करे, पर उन ते बि तनक़ीद थींदी। हाणे इहो तनक़ीद जो रुझान मां सम्झां थो साईं जी वज़ाहत कंदो, छो त मूंखे इलाही ख़ुशी थी त जॾहिं मूं पंहिंजे हिन सोशल वर्क जे हवाले सां हिकिड़ो स्टार्ट वरितो हुयो या पॉलिटिकली लिहाज़ खां, त मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रुझान ऐं शौक़ु रहियो लिखण जे पासे। त उन टाइम मूं काफ़ी लिखियो, त हिकिड़ो मुंहिंजो उन टाइम कालम लॻो त सिंधी माण्हू वॾेर की सियासत मां जान छॾा आहिनि। त मूंखां तनक़ीद थियणु शुरू थी, मुख़्तलिफ़ सुवाल थियणु शुरू थिया, साईं तव्हां कहिड़ी सियासत में वेठा आहियो ऐं तव्हां लिखो कहिड़ी सियासत ते था, हीअ त छा। पर हाणे मुंहिंजो माइंड आहे न, मुंहिंजो हिकिड़ो माइंड आहे, मुंहिंजो हिकिड़ो दिलि आहे, मुंहिंजो हिकिड़ो जज़्बो आहे, उनखे रोके नथो सघे न। सही। उन लिहाज़ खां मां सम्झां थो त तनक़ीद हर सुठे कम ते बि थिए थी, हर सुठे कम ते तनक़ीद। सही था चओ, बिल्कुलु। ऐं हमेशह अॼु के दौर में तनक़ीद थिए ई सुठे कम ते थी। बिल्कुलु बिल्कुलु सही थी वियो। हर को माण्हू ॿिए जूं टंगूं छिकण जे चकर में चवे थो त भला मां इहो कमु नथो करे सघां त हीउ छो थो करे, हीरो बणजण जी कोशिशि थो करे। सही सही। पोइ इहो कोशिशि माण्हू इहो थो करे त उनखे बि पोइ ते धिकिजे, न ख़ुदि कमु कयो न ॿियनि खे कमु करणु ॾियो। सही। हालांकि इवन असांजी फील्ड में बि ईअं थींदो आहे अक्सर। पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां त असांजी जंग लफ़्ज़नि जी आहे। जेकॾहिं विढ़णो अथव त लफ़्ज़नि सां विढ़ो, ज़ात ते न अचो, छो जो ज़ात में केरु सुठो आहे केरु ख़राबु आहे इहो ज़ाती मामिलो आहे। फ़िलहालु तव्हां जेकॾहिं फाइट करणी आहे तव्हां इहो ॾिसो त मां बहितर छा थो करे सघां, मां बहितर कीअं थो करे सघां, वर्थ खे ॾिसो, तव्हां ज़ात ते न अचो। असल में शायदि छा आहे त तनक़ीद ते ज़ियातियात ते उहो लही ईंदो आहे जंहिंखे इल्म जी खोट हूंदी आहे। सही था चओ। जंहिं वटि इल्मु न हूंदो आहे न त उनखां जॾहिं लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो ख़तमु थींदो आहे त उहो तनक़ीद ते लही ईंदो आहे, ज़ातियात ते लही ईंदो आहे। सही। त मां सम्झां थो त इहो अमल
हा तव्हां इलाही- सही इलाही ॻाल्हि घणो आहे इल्म जी ख़राबु इल्म जी खोट आहे त अमल जी खोट हूंदी दलील जी खोट हूंदी उहो बेजा तनक़ीद कंदो बेजा तनक़ीद थो करे जी अच्छा माशाल्लाह असां शाइरी जे मैदान जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हिन महिल ताईं अवां माशाल्लाह इलाही सुठा गीत लिखिया आहिनि जेके मुख़्तलिफ़ फ़नकारनि ॻाया आहिनि पर हिकु शाइर जे यकीनन हर तहरीर औलाद जे आहे कंहिं बि हिकु शइ खे मुंतख़िब करणु इलाही मुश्किल आहे पर पोइ बि कुझु शयूं दिलि जे इलाही वेझो हूंदियूं आहिनि सो का अहिड़ी शइ जेका हिते ॿुधाइणु चाहियो जेका पंहिंजी पोइट्री अव्हांखे तमामु घणी पसंदि आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त तख़लीक़ त औलाद वांगुरु थिए थी इलाही घणी अज़ीज़ आहे बिल्कुलु उहो सही ॻाल्हि कयो ॿियो वरी इहो तव्हां फ़ैसिलो नथा करे सघो त कहिड़ी शइ सुठी आहे कहिड़ी हा 27 शयूं बि लिखिजी वेंदियूं आहिनि सब स्टैंडर्ड शयूं बि लिखिजी वेंदियूं आहिनि सही। सही थी चओ मुंहिंजो इहो ख़ासि करे तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां जेको तमामु बरकत घणो जी ॻाल्हि फेमस इहो एॾो फेमस बि थियो पर इहो हक़ीक़त में मुंहिंजो पसंदीदा हिकिड़ो तख़लीक़ बि आहे छो तव्हां ॾिसंदो त हुन हर लफ़्ज़ हर बंद हर सिट मीनिंगफुल आहे बामक़सद आहे ऐं हुन में हिकिड़ो ऐं पैगाम मुंहिंजे आहे मजमूए जो टाइटल बि आहे तूं इहो इहो हा मुंहिंजो सनम मुंहिंजा आहे। 3 शेरी मजमूआ आहिनि तिन में हिकिड़ो प्यारे दोस्त मुश्ताक बुखारी सां गॾु आहे सही। हीउ जेको किताबु आहे सफ़र चाह तुंहिंजो हुन सां गॾु ही ॿियो मुंहिंजो पंहिंजो बि ओजाग ऐं ख़्वाब मुंहिंजो अलॻि सां शेरी मजमूआ सर हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु पुछणु चाहींदमि पसंदीदा तहरीर बि अव्हां जी आहे ऐं किताब जे मजमूए जो टाइटल बि इहो आहे सनम ते एॾो ज़ोर छो आहे हुयो हाणे न अच्छा, हुयो हाणे न आहे बसि हिकिड़ी का शइ पढ़ूं था जी, जी, बिल्कुलु। सरमद जो ज़िक्र आहे सरमद सिंधी मुंहिंजी कमज़ोरी रहियो ईअं अच्छा, सम्झो। माशाल्लाह, सरमद आवाज़ सिंधी जी मुंहिंजो दुनिया जो दोस्त ई बादशाह। कोन हो पर हिकिड़ो पसंदीदा बहितरीनु मुंहिंजो गुलूकार हो बहितरीनु इंसानु सही हिकिड़ो उन जे हिकिड़े मां लिखियो आहे तुंहिंजे नाव सां सुम्हंदो आहियां तुंहिंजे नाव सां उथंदो आहियां वाह तुंहिंजे नाव सां सुम्हंदो आहियां तुंहिंजे नाव सां उथंदो आहियां जॾहिं यादि ईंदी आहे तुंहिंजी सरमद सिंधी ॿुधंदो आहियां वाह 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 तोखे सारे सारे मिठड़ा राति सॼी मां लुछंदो आहियां निंड अची वेंदी आहे पोइ बि सपना तुंहिंजा ॾिसंदो आहियां आहे है तुंहिंजी सिकई सारा शामिल मुंहिंजे साह शरीर में साजन तोसां एॾी चाहत छो आहे पंहिंजे पाण खां पुछंदो आहियां आहे है वाह तुंहिंजी दूरी मारींदी आहे तुंहिंजी यादि जीआरींदी आहे तुंहिंजी दूरी मारींदी आहे तुंहिंजी यादि जीआरींदी आहे रोज़ु नए सिर टुटंदो आहियां रोज़ु नए सिर जुड़ंदो आहियां वाह वाह तमामु डीप थॉट्स पंहिंजो रूह रिझाइण ख़ातिर दिलि ऐं अखियूं ठारण ख़ातिर पंहिंजो रूह रिझाइण ख़ातिर दिलि ऐं अखियूं ठारण ख़ातिर तुंहिंजा फोटो ॾिसंदो आहियां तुंहिंजा ख़त मां पढ़ंदो आहियां वाह 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 ताड़ियूं थियणु खपनि माशाल्लाह एतिरी रवानी सां ख़ासि तौर इहो ते हिकिड़ो ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे तव्हांजी शाइरी में ॿोलीअ जो इस्तेमालु जेको थियल आहे इलाही सादी कोशिशि इलाही सुहिणी माशाल्लाह शायदि असांजो पसमंज़र ॿारहाड़ी जो आहे बिल्कुलु चुप हिकिड़ो वजह में त अञा ताईं गैस कोन्हे ऐं बिजली बि घणो पोइ आई सही साईं जन जो भुटे साहिब जे आख़िरी दौर में त इन जे करे ई असांजी ॿोलीअ में अञा उहो बिगाड़ कोन आयो आहे हाणे मुख़्तलिफ़ वॾनि शहरनि में रहे कोशिशि कयो पंहिंजे ॿोलीअ जो जेको ख़ालिसपणो आहे ऐं ॿोलीअ जी का सलासत ऐं सादगी आहे आम फ़हमी ॿोलीअ जी आहे उहा बरक़रार रहे सही कोशिशि त असांजी बि इहा हूंदी आहे पर माशाल्लाह ॿोली एॾो वॾो ज़ख़ीरो आहे किथे न किथे असां ईअं चए त हिकिड़ी दगा करे था वञूं पर छा कयूं इंसान आहियूं ख़ता जा पुतला आहियूं ख़ता असां न कंदासीं त भला केरु कंदो सो बहितर इहो हूंदो त वरी मां उन शइ खे इम्प्रूव कीअं थो करे हिकिड़ी ग़लती करे त रिपीट न करे रिपीट न थियणु खपे ऐं ईअं थी सघे थो समय ग़लतियूं थींदियूं हुजनि पर कोशिशि इहा हूंदी आहे त माण्हू रिपीट न करे छो जो ॿोली कंहिं बि तहज़ीब जो हिकिड़ो ख़ासि हिसो आहे ऐं ॿोलीअ सां बिगाड़ मतिलबु तव्हां उन तहज़ीब खे ई बर्बाद था कयो क़ौमूं तबाह कीअं थियूं सिफ़ाए हस्ती त मिटिजी कीअं वियूं अॼु जो नालो निशान कोन्हे साईं तहज़ीब जंहिंमें ॿोली कल्चर लिबास ड्रेस उथी वेठी रीतूं रस्मूं इहे ख़तमु थियूं तव्हां क़ौम जे हैसियत में ख़तमु थी वेंदव सही अच्छा पंवर साहिबु शाइरीअ सां इंट्रस्ट आहे हाँ यकीनन मां सम्झां थो साईं बुरड़े साहिब जी शाइरी त मूंखे काफ़ी टाइम पोइ हिते वेठी यूनिवर्सिटी लाइफ में पुॼाए छॾियो तमामु सुठी शाइरी ॿुधाई त हाणे आहे हर शइ पंहिंजे वक़्त सां बिल्कुलु त यकीनन शाइरी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे त इंसान एज जे कहिड़े बि हिसे में अचे त शाइरी त हिकिड़ी वणंदड़ आहे मां हिकिड़ो दिलि खे सुकून ज़हन खे सुकून सही जीअं माण्हू जेकॾहिं सफ़र में बि निकिरे थो तॾहिं बि आख़िर में इहा ई शइ साथ ॾींदी आहे त भाई या शाइरी ॿुधिजे या को सूफ़ियाणो कलाम ॿुधिजे जी मां सम्झां थो त शाइरी सां दिलचस्पी मुंहिंजी बिल्कुलु रही आहे अच्छा त पोइ को नज़म ॿुधाइणु चाहियो या कुझु सिटरूं नज़म त हूअं काफ़ी आहिनि भिटाई सरकार जा बि काफ़ी यादि आहिनि या उस्ताद बुखारी आहे त
मां तक़रीबन ॿुधंदो बि रहंदो आहियां सभिनी खे ऐं इलाही सारो एतिराम बि सभिनी जो कंदो आहियां। मुंहिंजो सभु इहो जेके बि उस्ताद बुखारी हुजे, शेख हयाज़ हुजे, त इहो फेवरेट पर्सनैलिटीज़ आहिनि। माशाल्लाह। साईं जी ज़िलो रिच आहे न, अहमद खान मदहोश खां ऐं असां वटि दादू में त मां सम्झां थो अहमद खान मदहोश मदहोश जे मरी वञे त हाणे अहमद त होश खे संभालजो, त मदहोश दादू जो उस्ताद बुखारी हिकिड़ो सिंध जो वॾो नालो मां सम्झां थो उहो उस्ताद बुखारी दादू। ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू रखंदासीं, छा ख़्याल आहे हिकिड़े कलाम न वधूं? हा बिल्कुलु, इजाज़त आहे। नौजवान दोस्त ऐं आमिर वीचारो काफ़ी टाइम का इंतज़ार में आहे, सो असां चाहींदासीं त हुनजी ख़ामोशी खे बि टोड़ियो वञे। जी आमिर भाई, क्या पेश करना चाहेंगे आज? अच्छा, पहले ही हमने आपको देखिए शायरी सुनवा दी जी। छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, किया तूने क्या इशारा। तू जो कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं, गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं, मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा। आजा तेरा आंचल ये प्यार से मैं भर दूं, प्यार से मैं भर दूं, आजा तेरा आंचल ये प्यार से मैं भर दूं, प्यार से मैं भर दूं, खुशियाँ जहाँ भर की तुझको नजर कर दूं, तुझको नजर कर दूं, मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने
यानी यकीन करें, मैं समझती हूँ आज तक की माशाल्लाह, बेस्ट परफॉर्मेंस है आपकी। सो गॉड ब्लेस यू, कीप इट अप, बहुत अच्छा माशाल्लाह। सो गालबोल के कंटिन्यू करना सी पर ब्रेक खां पर सो व्यूअर्स वक्त है कि एक मुख्तसर ब्रेक जो बदना सी ब्रेक डाउन। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स अगेन वेलकम, प्रोग्राम आहे अवांजो पंहिंजो सलाम सिंध। ऐं ब्रेक खां पहिरियों हिकिड़ो तमामु सुठो सॉन्ग आमिर ॿुधायो, छूकर मेरे मन को, ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु हुयो। कौसर साहब, अव्हांजो त माशाल्लाह म्यूज़िक सां हिकिड़ो गहरो वास्तो रहियो आहे, बट कीअं लॻो मूंखे? मां इहो ई थो सोचां शादिया, हर वक़्तु इहो ई सोचींदो आहे साईं जो कलाम त मूं ॿुधो ॻायल जेको गीत गज़ल चयो, मां चवंदो आहियां जेकॾहिं शाइर ऐं फ़नकार समाज में न हुजनि हा त समाज खाइण खे अचे हा। केॾो हिकिड़ो सख़्तु करख़्त ऐं हिकिड़ो ज़ालिम समाज हुजे हा बिल्कुलु। जेकॾहिं हिन में नफ़ीस अहसासनि वारा जेके फ़नकार ऐं शाइर न हुजनि हा। सही। शेख अयाज़ किथे लिखियो हो त अलामती ॻाल्हि कई, हज़रत नूह जे ॿेड़े में चई त हर क़िस्म जा दरंदा परंदा इंसान जानवर, हर वैशी बि हुआ, खाइण वारा बि हुआ, अमन पसंदि बि हुआ, केतिरे ई अरसे ताईं हिकिड़े ॿेड़े ते पुरअमन रहिया, पुरसकून रहिया। इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त पक सां उन ॿेड़े में हिकु शाइर बि हूंदो, अच्छा शाइर जे जंहिंजे करे मैसेज जे करे उहे सभु पाण में मेठ मोहबत में रहिया हूंदा। हिकिड़ी वॾी तमामु वॾी ॻाल्हि आहे। हाणे ॾिसो न, शाइरी ई सभु कुझु आहे। असां वटि अॼुकल्ह म्यूज़िक ख़तमु छो थी थींदी वञे, सिर्फ़ु इन जे करे त सुठी शाइरी ख़तमु थींदी थी वञे। सही था चओ। फ़नकार तमामु घणा आहिनि, क्वालिटी कोन्हे का, तमामु सुहिणो आसिफ़। हाणे ॾिसो तव्हां ॿोलनि ते गौर कयो त हाणे छुइबो जेको आहे, हाणे मां हिनखे गदीअ ते चयो, हिनखे सभिनी खे छुई सघिजे थो, ॾिसण वारी शइ खे मौजूदु शइ खे छुई सघो था, सही। पर मन को छो न, इहा ॻाल्हि की दिलि खे छूकर मेरे मन को, सुठा न हिकिड़ा नफ़ीस हिकिड़ो जज़्बनि जो हिकिड़ो इज़हार हुयो। ऐं ॿी ॻाल्हि त इहो इन जे लाइ न आहे त साम्हूं वेठो आहे, पर नौजवान जे आवाज़ में पावर बि आहे, आवाज़ में ताक़त बि आहे, ऐं टेक्निक बि अथसि तमामु। मूंखे त तमामु घणो मुतासिर कयो। सही, मां चवंदी आहियां हीअ असांजो गुरु जी आहे माशाल्लाह, इलाही सुठो। इवन जेको सिंगर ईंदो आहे ऐं जॾहिं म्यूज़िक जी ॻाल्हि थींदी आहे त यकीन कयो ईअं लॻंदो आहे न सालनि जो हिन जो गहरो को रिश्तो रहियो आहे पाण में, ऐं इलाही केतिरा दफ़ा हिन सां म्यूज़िक प्ले करे चुका आहिनि। एतिरो माशाल्लाह हर तरीक़े हर शइ खे इलाही सुठे नमूने सम्झंदा आहिनि। ऐं रियाज़त जीअं सम्झ जी शइ आहे, जीअं तव्हां चयो। बाक़ी ईअं त हाणे हर को हथ बसि खड़ताली फ़नकार तमामु घणा आहिनि, समझदार फ़नकार तमामु थोरा, इलाही घटि आहिनि। उमर साहब, म्यूज़िक सां केतिरो गहरो रिश्तो आहे मुंहिंजो? म्यूज़िक जो मूं सवेर ज़िक्र कयो त म्यूज़िक जेका आहे न उहा तन्हाई में वॾो कमु ॾींदी आहे। स्पेशली माण्हू जॾहिं कंहिं परेशानी में आहे त पोइ इहो ई हिकिड़ो वाहिद सहारो हूंदो आहे जंहिंमें शाइरी ॿुधिजे, म्यूज़िक ॿुधिजे, इहो वॾो सहारो हूंदो आहे। सही। अच्छा, कहिड़े क़िस्म जी म्यूज़िक वधीक पसंदि आहे? मौसीक़ी त मां तक़रीबन सूफ़ियाणा जेके कलाम आहिनि उहे वधीक ॿुधंदो आहियां। मांझी फ़क़ीर आहे या जमाल फ़क़ीर आहे, हिननि खे तमामु घणो ॿुधंदो आहियां। सही। या जेके असांजा वॾा वॾा शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी पोइ जंहिं फ़नकार ॻाई आहे उनखे यकीननि दिलि सां ई ॿुधो आहे, पर उहो टाइम जे हिसाब सां आहे त ठीकु आहे जेका दिलि खे वणी वई। जीअं ॾिसो हींअर असांखे अधे इलाही सारो सुठो ॿुधायो त असां हिकिड़ो ख़ामोश थी वियासीं ऐं हिकिड़ो सुकून मिली वियो। सही। वरी पंहिंजे हुन टॉपिक ते अची वियासीं त मां सम्झां थो त जेकॾहिं माण्हू ख़ामोश वेहे थो ऐं माण्हू परेशान ऐं ख़ामोश हुजे त उनखे वाहिद इहो ई आहे शाइरी ऐं म्यूज़िक जंहिंखे माण्हू ॿुधे। ठीकु। ऐं हिकिड़े शाइर खां पुछिजे त उहो वधीक बहितर ॿुधाए सघे थो त तन्हाईअ में अव्हां छा कंदा आहियो ऐं तन्हाई खे कीअं परे कंदा आहियो? ॾिसो, लतीफ़ चयो त कॾहिं मन माकोड़ी कॾहिं केहर शींहं। बिल्कुलु। इंसान जा जज़्बा, एहसास, सोचूं हर वक़्तु 24 कलाकनि में हिकु जहिड़ियूं कोन थियूं रहनि, उन्हनि में वेरिएशन ईंदी थी रहे, वैराइटी ईंदी थी रहे। तव्हांजो कॾहिं सुबुह जो मूड पंहिंजो आहे, राति जे तन्हाईअ में जॾहिं सॼे ॾींहुं जा थकिजी टुटिजी अची घर में तव्हां रेस्ट कयो थियूं, पोइ इहे जेके ख़ारिजी असरात जीअं मूं शुरूआति में ॻाल्हि कई, मौसमी असरात या माण्हूअ जे माहौल जा असरात, अचानक हालतुनि जी तब्दील थियण जा असरात,
उहे इंसान जे जज़्बात खे, इंसान जे पसंदि नापसंदि खे इलाही मुतासिर कनि था। बिल्कुलु कनि था। इन जे करे तव्हां ईअं नथा चई सघो त मां रुॻो सैड म्यूज़िक ॿुधंदी आहियां ॿुधंदो आहे, ईअं चई नथो सघे। कॾहिं तव्हांजी दिलि ठेंग टपा ॾियण जे लाइ माण्हू अहिड़ी क़िस्म जी म्यूज़िक ॿुधणु चाहींदो हूंदो, त मौसीक़ी त इंसान जे लाइ या माण्हूअ जे लाइ आहे, बशर्ते कि उन में शायदि असुलु हुजे, नकुल न हुजे। अॻे ॾिसो न, म्यूज़िक हमेशह कननि सां ॿुधण जी शइ आहे, पर अलमियो असांजे दौर जो इहो आहे त हिन वक़्तु उमिरि ताईं म्यूज़िक ॿुधण ऐं कननि खां हटी करे हाणे म्यूज़िक ॾिसिजे थी। हालांकि हीअ कननि सां तालुक़ थी रखे म्यूज़िक, सही, पर हाणे रुॻो ॾिसण सां आहे। फ़नकार साईं अजीब क़िस्म जा इहे 30 माण्हू गॾु वॼा आहिनि, माण्हू हुनजे साधननि ॾे ॾिसे, हुनजे वॾनि वारनि ॾे ॾिसे, हुनजे डांस ॾे ॾिसे, दोल ॾे ॾिसे, या हुन फ़नकार खे ॿुधे त उहो ॻाए छा थो। ऐं पहिरियों हिकिड़ो प्रॉपर तरीक़ो हूंदो, फ़नकार वेही सुठे नमूने सलीक़े सां ॻाईंदो हुयो। मां चवां थो न, असुलु जेको आहे न, उहो शायदि इहो हिकिड़ो असांजो समाज जो हाणे हिकिड़ो अलमियो आहे त फ़नकार बि घणा थी विया आहिनि, गुलूकार बि घणा थी विया आहिनि, शाइर बि घणा थी विया आहिनि, पर उहा जेका क्वालिटी मौसी। हाणे तव्हां हिकिड़ी शइ नोट कई आहे, असांजो नौजवान तबिको जेको डिस्को पॉप इन जो तमामु आदी थी वियो, हाणे वरी मोट खाधी आहे सूफ़ी असुल तरफ़। जीअं साईं ॻाल्हि कई न, नौजवान क़यादत आहे, पर हीअ बि सूफ़ी कलाम थो ॿुधे। बिल्कुलु पॉज़िटिव ट्रेंड आहे त असां इन जेके सतही शाइरीअ खां या इन क़िस्म बेमक़सद शाइरीअ खां असां वरी लड़ूं पिया। सही था चओ। ऐं अव्हां जे लाइ हिकिड़ी कॉल आहे, सो ॾिसूं था त केरु आहे असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, केरु मुखातिब आहे? हा, लाइन ड्रॉप थी वई। बहरहाल अहिड़नि कमनि में ईअं बि थींदो आहे, ॿीहर कॉल करे सघो था, ऐं उमेदु था कयूं त ॿीहर अव्हांजी कॉल मिली वेंदी, ऐं पोइ मां पंहिंजी ॻाल्हि ॿोल करे सघो था, ऐं जेको कुझु पुछणु चाहियो था मां बिल्कुलु पुछी सघो था। सो ॻाल्हि ॿोल हले पई मौसीक़े जे हवाले सां। यकीन कयो, हिन महिल ताईं जेतिरो ख़िलाफ़ु अॼो की मौसीक़े जे मां ॻाल्हायो आहे न, मां चवंदी आहियां कंहिं ॾियारे खे मूंखे मारे न छॾे त भई हीउ प्रोग्राम खे हेॾे वॾे चैनल ते वेही करे छा पई ॻाल्हायूं। हाणे बेज़ार थी विया आहियूं। हिकिड़ो अवामी फोरम आहे, तव्हां पंहिंजो मौक़ुफ़, तव्हां पंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु करे सघो। वज़न वारी शाइरी, असर वारी शाइरी त सभु को ॿुधण लाइ तयारु आहे न, सॼो ॿुधण लाइ तयारु आहे। असांजे लाइ त सभु क़ाबिल एतिराम आहिनि, पर हींअर त फ़नकार एतिरा घणा थी विया आहिनि जो मां सम्झां थो त जेके शाइर आहिनि उन्हनि बि पंहिंजी शाइरी वरी मटाए लिखणु शुरू कई आहे। अॻु में साईं ॾिसो न, फ़नकार जेको पैदा थींदो शादिया सालनि जे रियाज़त खां पोइ फ़नकार पैदा थींदो। हाणे त साईं, हाणे रातो राति मींहुं पवंदो आहे, थर में खुंबियूं फुटी निकिरंदियूं, घर घर में फ़नकार थी विया। अचानक ॾिसंदो फलाणो त विचोलो जलाल, डंडो जलाल, सादो जलाल, अचानक जलाल, फलाणो हिकिड़ा पैदा थी था वञनि। मिसाल जी ॻाल्हि थो कयां। सही था चओ। त उहे पोइ जेके रातो राति वॾा फ़नकार या ईअं करण जी कोशिशि कंदा न, त उहे पोइ मां चवंदी आहियां चइनि ॾींहंनि जी चांडोकी वांगुरु आहिनि, उनखां पोइ उहे यकीन कयो कारी राति में चेंज थी था वञनि। ऐं ॾिसो अॼु बि असां 80s 90s जो म्यूज़िक छो था लाइक कयूं? रीज़न इहो आहे त उन म्यूज़िक में का ॻाल्हि आहे, ऐं अॼु बि असां वेही करे उन म्यूज़िक खे ॿुधूं था, चरिया त न आहियूं थिया। इन जो मतिलबु आहे त उन में शाइर का ॻाल्हि कई आहे, ॻाइण वारे पूरी दिलि सां, पूरी सचाईअ सां, ईमानदारीअ सां उनखे ॻायो आहे। कंपोज़ करण वारे तमामु सुठी धुन ठाही आहे। मौजूदा दौर में यकीन कयो कॉपी कल्चर एतिरो थी वियो आहे जो एतिरो त तालीमी मैदान में बि कॉपी कोन थी थिए जेतिरी अॼुकल्ह असांजी इंडस्ट्री में पई थिए। हर शइ बसि पाड़े वारे मुल्क जी का धुन आई कोन आहे, फौरन हुते सिंधी कलाम ठाहिणो आहे। इन जो मतिलबु आहे त पाण खे पाण ना आयल त साबित कयो त असां वटि टैलेंट कोन्हे, असां वटि फन कोन्हे। प्रोग्राम हलियो पियो त सिंधी मौसीक़ीअ जे ज़वाल जो ज़िमेदार केरु आहे? सभ खां वॾो मां चयो सभ खां वॾो ख़ुदि फ़नकार ई ज़िमेदार आहे, ॿियो कोई कोन्हे, सिर्फ़ु फ़नकार पाण इन जो ज़िमेदार आहे। कीअं? बिल्कुलु। असां जॾहिं म्यूज़िक रिकॉर्ड कंदासीं हैदराबाद में, त अलाह साईं हिकिड़ो असांखे मौक़ो मिलियो, शादिया ख़ुश्क, सरमद सिंधी, इहे बादल राही आहे, इहे सभु मां रेडियो ते मुतारिफ़ कराया। माशाअल्लाह। फरज़ाना परवीन, अलानो जुणे जो इहे सभु जेके त इन हिसाब सां फ़नकारनि सां असांजो वास्तो तमामु घणो। अॻे फ़नकार ईंदो हुयो, हिकु ॾींहुं रिहर्सल कंदो हो, ॿिए ॾींहुं रिहर्सल कंदो हो, टे ॾींहं ते वञी रिकॉर्डिंग थींदी हुई, त पोइ ज़ाहिर क्वालिटी बि ईंदी। हाणे फ़नकार टाइम ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को। फ़नकार गाॾी गेट ते अची बीहारींदो, साईं वारो कयो, मुंहिंजी रिकॉर्डिंग कयो, शाम वारे प्रोग्राम में मां लाइव न ॻाईंदुसि, मुंहिंजो फलाणे हंधि शादी आहे, फलाणे हंधि हीअं आहे ॿियो। जॾहिं ख़ुदि तूं फ़नकार पंहिंजो जेको तुंहिंजो पेशो आहे, तुंहिंजो प्रोफेशन आहे,
उनखे तूं ख़ुदि टाइम कोन थो ॾिए त पोइ असां कीअं म्यूज़िक खे बचाए सघंदासीं, कीअं उनखे प्रमोट करे सघंदासीं। ख़ुदि जो जेको मेन माण्हू आहे उहो ई सिंसियर कोन्हे। सर एक्चुअली हाणे इहो आहे त माज़ सां हर शइ कमर्शियल थी वई आहे। अच्छा, जिन वक़्तु ॾिनो आहे, जिन फन अञा बि आहे त उन्हनि म्यूज़िक खे ज़िंदा रखियो आहे। सही था चओ, बल्कि इवन त हाणे त हर फील्ड कमर्शियल थी वई आहे। प्रोफेशनलिज़म जी जॻह कमर्शियलिज़म वरिती आहे, तॾहिं खां तबाही शुरू थी आहे। सही था चओ, इवन सियासत हुजे, अॼुकल्ह हर कोई सियासतदान ॾिसो पंहिंजी हिकिड़ी अलॻि सियासत आहे, अलॻि कमर्शियलिज़म आहे ऐं हर शइ खे अलॻि वे में वठी पिया वञनि। हालांकि जेको सियासत जो असुलु मक़सदु आहे अॼुकल्ह उन रंग में केर बि रंगियल असांखे नथो मिले। सो बहरहाल मुंहिंजे ख़्याल में त हाणे मौज़ूअ खे थोरो चेंज करणु खपे ऐं कुझु तरक़ियाती कमनि ॾे अचणु खपे। मतिलबु दादू ज़िले वारा जेके माण्हू आहिनि यकीनन अव्हांखे ॾिसंदा हूंदा ऐं मुंतज़िर बि हूंदा त का सुठी अनाउंसमेंट थिए ऐं का सुठी ख़ुशख़बरी मिले। सो दादू वारनि जे लाइ छा गुड न्यूज़ आहे, कहिड़ो प्रोजेक्ट आहे जंहिं ते हिन महिल कमु अव्हां स्टार्ट करण वारा आहियो? ॾिसो, हाणे हीउ जेको असांजो लोकल गवर्नमेंट जो बल्दियाती निज़ाम आयो आहे, इन मां माण्हू तमामु घणो पुरुमीद आहिनि, छो त हीअ हेठीं सतह जी इलेक्शन आहे। असां आम इलेक्शन में MP MNA चूंडे छॾिया, उहे असेंबली में पहुता, हुननि जो जेतिरो रोल हुननि अदा कयो उहो थियो। हाणे माण्हुनि खे हीअ जेके हेठी लेवल जी असां लोकल गवर्नमेंट इलेक्शन आहे, जंहिंमां माना घर जी इलेक्शन चओ जंहिंखे, त वार्ड वाइज़ जेका इलेक्शन आहे, त इन मां हाणे माण्हुनि खे हिकिड़े पुरुमीद आहिनि त असांखे तरक़ियाती कम बि तमामु सुठा थी मिलंदा। वॾे खां वॾा माण्हुनि जा मसाला जेके आहिनि न, उहे त दादू जो मां मिसाल ॾियां त सफ़ाई जो निज़ाम आहे असां वटि। इनखे जेको ब्यूरोक्रेसी आहे, मां त ईअं खणी चवंदुसि त जेके सियासतदान, गवर्नमेंट कहिड़ी बि हुजे, पर सियासतदान जेको बि आहे न, उनखे जेको फेल करे थी न, उहो ब्यूरोक्रेसी थी करे। ब्यूरोक्रेसी जो हिकिड़ो वॾो रोल आहे। असां वटि दादू में तरक़ियाती कम त इलाही सारा थिया। असां उते तमामु वॾा प्रोजेक्ट ॾिना। असां प्रेस क्लब, तमामु वॾो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो प्रेस क्लब जो ॾिनो। असां लेडीज़ क्लब औरतुनि जे सहूलियत जे लाइ हिकिड़ो तमामु पुठिते पियल इलाइक़ो आहे दादू, त उन में औरतुनि जे लाइ लेडीज़ क्लब जहिड़ी हिकिड़ो वॾी शानदार बिल्डिंग ॾिनी। असां हेपाटाइटिस सेंटर जेको आहे, उहो पीपल्स पार्टी हेपाटाइटिस सेंटर जी तमामु वॾी बिल्डिंग जेका आहे उहा ठाराए ॾिनी। असां खरबे रुपयनि जे लागत सां दादू ज़िले जे अंदरि वॾा तरक़ियाती कम कराया आहिनि, माशाअल्लाह, तमामु सुठा। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको हीउ निज़ाम आहे, त इन खां माण्हू तमामु घणो पुरुमीद आहिनि त असां 2018 में इलेक्शन पई अचे, त आया हीअ जेके असांजा नंढड़ा नुमाइंदा आहिनि, हीअ चूंडी चवनि हीअ छा था कनि। सही। त हाणे सिंध गवर्नमेंट या जेके असांजा आहे फेडरल गवर्नमेंट, त मां सम्झां थो या तव्हांजे थ्रू उन्हनि खे इहा अपील बि कबी त यकीनन माण्हू पुरुमीद आहिनि त हिन निज़ाम खे मज़बूत कजे, त जीअं वधीक माण्हुनि में जेको आहे असां सहूलियतूं पैदा करे सघूं ऐं माण्हुनि ताईं कुझु पुॼाए सघूं। सिंपल इज़ दैट, तव्हां ऑब्ज़र्व कयो त केरु बहितर अव्हांजे लाइ कमु करे थो ऐं उनखां पोइ जॾहिं चूंड मुहिम स्टार्ट थी थिए त मां उनखे ई मुंतख़िब कयो जंहिंजे लाइ मां भायूं था त हीउ सही कमु करे सघे थो ऐं हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे, छा जो ऑब्ज़र्वेशन खां बिना कुझु बि न थींदो आहे। कौसर साहब, अक्सर वोट जी अहमियत जेसीं असांजो आम माण्हू न सम्झो त वोट केॾी अहम शइ आहे, सही, तेसीं असांजी तक़दीर नथी बदिलजी सघे न। बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो जेका साईं ॻाल्हि कई त असांजे समाज जा हिकिड़ा ईअं सम्झो त किरभाइता पासा इहे बि आहिनि त असां मां माण्हुनि जी जेका अक्सरियत आहे उन्हनि मां जेका ईमानदारी ऐं दयानतदारी जेका उहा आहिस्ते आहिस्ते नापैद थींदी थी वञे, उहा सॼे मुआशिरे सॼे कारकर्दगीअ खे बुरी तरह सां मुतासिर थी करे। सही था चओ। शाइरी वारे पासे खे अञा मुंहिंजे ख़्याल में त इलाही शयूं आहिनि जिन खे डिस्कस करण लाइ ज़रूरी आहे ऐं अक्सर ईअं बि थींदो आहे, इवन असां जॾहिं होस्टिंग कयूं था त अक्सर ईअं थींदो आहे त पुछणो कुझु हूंदो आहे, कॾहिं कॾहिं जॾहिं ज़हनी तौर ते प्रेज़ेंट हिते न हूंदा त ख़्याल मुंतशिर थी वेंदा आहिनि ऐं उनखां पोइ वरी उन ख़्यालनि खे वापसि आणणु, उनखे जोड़णु इलाही घणो मुश्किल थींदो आहे। त कॾहिं ईअं थियो आहे त कंहिं शइ जी आमद थी हुजे उनखां पोइ ख़्याल मुंतशिर थी विया हूंदा आहिनि? बिल्कुलु सही थी वियो, छाकाणि जो शाइरी ईअं त कोन्हे त हिकिड़ी तव्हां भित था ठाहियो या कहिड़ा बिल्डिंग था ठाहियो, मटीरियल तव्हांखे मौजूदु आहे, जोड़ींदा वञो हिकिड़ी शइ ठहंदी वञे। हीअ त हिकिड़ी तख़लीक़ आहे, जीअं मूं शुरूआति में अर्ज़ु कयो न त पाण सभिनी जे अंदरि शाइर वेठो आहे। घणा माण्हू वरी छा चवंदा, अवां हिनखे इश्क़ लॻो आहे शाइर थी वियो, ईअं चवंदा आहिनि न, तव्हां ॿुधो हूंदो छा थी वियो यार। ईअं न आहे, जेकॾहिं इश्क़ ते शाइरी हुजे हा त पाकिस्तान जो सॼो आवाम 17 करोड़ ई शाइर हुजनि हा, ठीकु आहे, को न को कंहिंसां को मुहबत या प्यार उमिरि सां करे थो, धरतीअ सां करे थो, औलाद सां करे थो, वतन सां करे थो, प्रोफेशन सां करे थो, कंहिं माण्हू सां करे थो, ज़रूरु करे थो। पर जीअं मूं अर्ज़ु कयो त उहा हिकिड़ो ॾांव आहे उनजे, त इहो आहे हिकिड़ो आमद जो, हिकिड़ी कुदरत जी बि हिकिड़ी ॾात बि अथव। ॾात हर शइ माण्हुनि खे मिलियल आहे,
पर उन ॾात जे जेको सलीक़ामंद इज़हार आहे ॾांहुं कोन्हे को हर माण्हू सही अचे था चओ ठीकु आहे न मां हिकु वियुसि पे ईअं हैदराबाद में घुमण त पर सैलानी माण्हू हुन घर न अथड़ मां पंहिंजे विज़िटिंग कार्ड ते लिखियो रेज़िडेंशियल एड्रेस मूं लिखी छॾियो होमलेस माना बेघर आहियां मां कहिड़ो मुंहिंजो घर आहे मुंहिंजो खैरपुर में घर हैदराबाद में मिड़े रोड कच्छी न वरितो अमीन अरबाब ॿिया टा इहे दोस्त जेके हुजनि अच्छा पोइ यकीन ॼाणो त मूंखे हिकिड़ी सिरजण लॻी ज़हन में शइ हिकिड़ी का तख़लीक़ मां हुन जूं 8 लाइनूं त लिखी सघियसि पर मूंखे इहो घटि में घटि गज़ल खे पूरे करण लाइ 10 लाइनुनि जी ज़रूरत ज़रूरु हुई 10 या 12 लाइन त हा मां पंधु कंदो कंदो उते साईं जी मां जीवार कॉलोनी में रहंदुसि पंहिंजे घर जो दरवाज़ो मां खोले मथे वियुसि छाजे यकीन ॼाणो त वरी उहा शइ मूंखां 2 सालनि साल ॾेढ में वरी उहे उन शइ सां 2 लाइनूं मूंखां न ठही सघियूं जेके हुन सां मुताबिक़त रखंदियूं हुजनि या हिकिड़ी सीक्वेंस में नेठ मूं मुंहिंजी किताब कंहिं में आहे उहो 8 सिटुनि जो ई गज़ल मूं ॾेई छॾी उहा शइ न अची सघी मतलब ईअं यकीन कयो जॾहिं काई शइ अणपूरी रहिजी वेंदी आहे जॾहिं इवन असां कंहिं लफ़्ज़ में अची मुंझंदा आहियूं त हाणे हिते छा करणु खपे त अंदरि जेके उद्मा हूंदा आहिनि अंदरि जेका कैफ़ियत हूंदी आहे यकीन कयो बयान मतिलबु इहे मां जॾहिं हिकिड़ो सकरात वारो मंज़र हूंदो आहे छो जो जॾहिं तव्हां कंहिं शइ सां इश्क कयो था त पोइ लाज़मी ॻाल्हाए त हुनखे अवां उनजी तख़लीक़ चाहींदा आहियो उनखे पूरो ॾिसणु चाहींदा आहियो तख़लीक़ जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू खे थोरो अहिड़ो माहौल हुजे सही सो ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं बट व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ॾिसंदा रहो सलाम सिंध मिलूं था ब्रेक खां मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं तमामु बहितरीनु कचहरी असांजी जारी आहे मूं हाणे इहो थी सोचियो त थोरो पर्सनल लाइफ ते अचे पर कौसर साहिबु हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि कई इंटरव्यू ऐं इंटरव्यूअर जे हवाले सां त उनखे केतिरी स्ट्रगल करणी थी पए या जंहिंजो मां इंटरव्यू वठो था उन ॿिन्ही में हिकिड़ो यकीननि फ़र्क़ु आहे सो छाजे करे जो ब्रॉडकास्टर रही चुका आहियो अव्हां खां वधीक बहितर त हिन शइ खे केरु बि एक्सप्लेन नथो करे सघे सो जेके नवां अचनि था होस्ट थियण जे लाइ चाहे रेडियो हुजे या टीवी हुजे त उन्हनि खे छा करणु खपे बहितरीन तरीक़े सां तमामु सुठो सुवालु कयो आहे पर जीअं तव्हां पहिरियों इंटरव्यू जी ॻाल्हि कई त पहिरियों था कयूं त असां जॾहिं रेडियो जी ट्रेनिंग पे कई ब्रॉडकास्टिंग अकेडमी इस्लामाबाद में त असांखे टीचर्स इहो सम्झायो हुयो त इंटरव्यू जेको ॾिए थो जेको महिमान आहे उनखे का महिनत करणी कान थी पवे मिसाल हाणे तव्हां गुफ़्तगू कयो थियूं उमर साईं सां तव्हां ॻाल्हायो थियूं असां सां ॻाल्हायो थियूं असांखे ख़बर आहे जेका ॻाल्हि पुछंदो असां सां ई लाॻापियल हूंदी जवाबु असां वटि रेडीमेड हूंदो बिल्कुलु पर तव्हांखे ख़बर हुअणु खपे इंटरव्यू वठण वारे खे होमवर्क करिणो थो पवे बाक़ाइदे ॾिसणो थो पवे त कौसर बुड़े जी फील्ड कहिड़ी आहे उमर साईं जी फील्ड कहिड़ी आहे उनजा कहिड़ा कारनामा आहिनि कहिड़े इलाइक़े सां तालुक़ु थो रखे हैरत थींदव तव्हां कंहिं चैनल ते मां हिकु इंटरव्यू ॾिनो पे ॾाढी ईअं प्रोड्यूसर ॾाढो तारीफ़ वारीफ़ करायो होस्ट जेका वेठी हुई उहा मूंखां इहो सवालु करणु लॻी साईं तव्हां छा कंदा हो मां हाणे जेको जवाबु ॾिनो हूंदो अंदाज़ो कयो त मां हुनखे छा जवाबु ॾिनो हूंदो त मां छा कंदो आहियां जंहिं माण्हूअ खे इंटरव्यू वठण वारे खे इहा ख़बर कोन्हे त जेको हुनजो मुखातिबु आहे साम्हूं वेठो आहे हुनजो शुबो कहिड़ो आहे त सुवाल धूड़ करे लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं ख़बर ई न आहे त असां छा ॻाल्हाईंदासीं इन करे असांजे जीअं तव्हां ॻाल्हि कई त पहिरियां हिकिड़े सुठे ब्रॉडकास्टर जे लाइ मुतालियो तमामु ज़रूरी आहे बिल्कुलु असांजे माण्हू खे ख़बर हुअणु खपे त हिन वक़्तु अक़वाम मुतहदा जो सेक्रेटरी जनरल केरु आहे घटि में घटि का जनरल नॉलेज हूंदी उहा तॾहिं थींदी जॾहिं मुतालियो कंदो डेली अख़बार पढ़ंदो रिसाला ॾिसंदो हालात हाज़िरा खां वाक़ुफ़ु रहंदो सुठो वॉइस त हिकिड़ी बुनियादी बेसिक शइ आहे कंहिं बि चैनल जे लाइ तव्हांखे ख़बर आहे उन ते त कंप्रोमाइज़ आहे ई कोन पोइ उन में बि सम्झौता थी था वञनि उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे पर सुठो वॉइस हुजणु मां चवंदो आहियां शाहज़िया त जेकॾहिं तव्हां मूंखां पुछो त वॉइस खे तव्हां तरजीह ॾींदव या सेंस खे तरजीह ॾींदव मां चवंदुसि वॉइस उणिवीहो बि हली वेंदो सेंस ते कंप्रोमाइज़ कॾहिं कोन्हे केॾो बि शानदारु तव्हांजो आवाज़ु आहे न ऐं तव्हांखे जेकॾहिं सेंस कोन्हे न तव्हांजी सॼी कारकर्दगीअ ते तव्हांजी वॉइस ते क्वालिटीअ ते पाणी फिरी थो वञे ठीकु आहे न ॾिसो हाणे राति जो भई कर मां रेडियो पे ॿुधो किथे साईं त 11:30 पौणे 12 वॻे हुनखे थोरो टाइम बचियो त उन में हुन स्लोगन पिणु अची वियो वण पोखियो वण पोखणु इबादत आहे ॿियो टे अब 11:30 वॻे पौणे 12 वॻे वण कई
तो ट्रैफिक जी ॻाल्हि कर त जेकॾहिं रोड ते गाॾी हलायो था त हीअं आहे, या तव्हां रेडियो ॿुधो था त पाड़े में माण्हू को बीमार हूंदो, पढ़ंदो हूंदो, को सुतो हूंदो, आवाज़ तव्हां हुनजो घटि कयो या इहे अहिड़ियूं शयूं कयो, इहो माना सेंस में हू मार खाई सही आहे, हिकिड़ो नाइट जो टाइम आहे, हिकिड़ो सॉफ्ट टाइम आहे हर शइ वक़्तु आहे न। ॾिसो तव्हां जॾहिं बि रेडियो ते या टीवीअ ते कंहिं में मीडियम ते कमु कयो थियूं, ॾिसो थियूं, तव्हांखे केतिरा ई सुवाल करण था पवनि। मां कंहिंसां थो ॻाल्हायां या कंहिंसां थी ॻाल्हायां, मां छा थो ॻाल्हायां या छा थी ॻाल्हायां, या मां किथे थो ॻाल्हायां, इहो हर ॾिसो न। तव्हां जेका तन्हाईअ में या ॿिनि दोस्तनि सां इहा ॻाल्हि ॿोल कंदा, उहा तव्हां हिकिड़ी भरियल अदीबनि शाइरनि या बुज़ुर्गनि जी महफ़िल में उहा ॻाल्हि नथियूं करे सघो, नथा करे सघूं, बिल्कुलु नथा करे सघूं। हा, इन जे करे हिते त हर लफ़्ज़ तोड़ना पवंदा आहिनि। हामी साहिबु चवाणी त वात खोलण खां अॻु में हर लफ़्ज़ तोड़णो थो पए। पोइ जीअं सारा चवंदा बेवकूफ़ माण्हू ॻाल्हाइण खां पोइ सोचींदो आहे, समझदार ॻाल्हाइण खां अॻु में सोचींदो आहे। त मीडिया जे माण्हूअ लाइ इहो पहिरियों उसूल हर वक़्तु कारबंदो आहे त अॻु में सोचे त मां ॻाल्हायां छा थो। सही, बल्कि सियासतदान ऐं हिकिड़े एंकर या होस्ट जे लाइ मां चवंदी आहियां असांजा इहे लफ़्ज़ असांखे आसमान ते बि पहुचाए सघनि था, हिकिड़ी ग़लती असांखे बर्बाद बि करे सघे थी। इहा ई ॻाल्हि आहे, सिखण जो मरियलो छा थिया। हाणे तव्हांखे केतिरो बि टाइम मीडिया में थियो, पर यकीन ॼाणो तव्हां इन शइ जो एतिराफ़ कंदो त रोज़ाना तव्हां का न का शइ नई ज़रूरु सिखंदा हूंदो। नौकिरीअ जी पूरी थियण वारी आहे न। त असांजो रेडियो पाकिस्तान जो ज़ेड बुखारी फाउंडर हूंदो, बाबा नशरियात उन हूंदो, उहो जॾहिं फ़ौत पियो थिए त उनखां पुछियोसीं तव्हां ज़िंदगी रेडियो खे ॾिनी, बाबा नशरियात तव्हांजो ख़िताबु आहे, हाणे त तव्हां मास्टर थी आहियो, हाणे तव्हां रेडियो जे बारे में ॿुधायो। हुन चयो त केरु थो चए त मां मास्टर आहियां, मां त अञा सिखण जे मरहले में हुयुसि। माशाअल्लाह, वॾी ॻाल्हि आहे। त हीअ जेका ब्रॉडकास्टिंग आहे न, शायदि इहो बि हिकिड़ो फ़न आहे, ऐं फ़न कॾहिं बि तव्हांखे ख़बर आहे कंप्लीट न आहे थींदो। सही, इन करे माण्हू सिखंदो ई रहे, पंहिंजी ग़लतियुनि मां बि वरी सिखंदो रहे। जेकॾहिं साॻी ग़लती रिपीट थो करे त माना उहो लापरवाही थो करे। सही था चओ, ठीकु आहे न, नई ग़लती करे वरी उनखे सुधारे, पर वरी बसि घणो निकिरी वेंदो। अफ़सोस इन शइ जो आहे त असांजा जेके चैनल्स आहिनि न, उन्हनि त ॿोली या इन शइ जो सची ॻाल्हि आहे त इलाही बिगाड़ आंदो आहे। इन करे हू कंहिंजे लाइ तरबियत गाह घटि बणिजी सघनि था। ख़ुदि जेकॾहिं माण्हू पंहिंजी कोशिशि करे, हाणे मिसाल कौसर बुढ़वा साल थियसि न होस्ट कंदे, त हू हुनखे चवंदो मूंखे हाणे जेकॾहिं आसिफ़ सेखारींदो को हीउ लफ़्ज़ आहे न, बुछां वठंदी केरु कल्ह जो ॿारु मूंखे थो सेखारे, मां अलाए एतिरनि सालनि खां रेडियो में कयो था। जॾहिं पाण खे इहो तव्हां जेका पंहिंजे पाण खे कंप्लीट हुजण जो अहसासु थियो न, माना तव्हां किल थी विया, तव्हां ख़तमु थी विया। सही, ऐं मां इहा ॻाल्हि ऑन ईयर अलाए केतिरा दफ़ा करे चुकी आहियां हमेशह, छो जो असां पंहिंजे सीनियर्स खां इहो ई सिखियो आहे त जंहिं ॾाढे तव्हां पाण खे इहो सम्झो त हाणे असां बसि परफेक्ट आहियूं, असां में का खोट कोन आहे, का ग़लती कोन आहे, उन ॾींहुं यकीन कयो तव्हां तबाह थी वेंदो, उन ॾींहुं आसमान खां ज़मीन ते अची किरंदो। ऐं ईअं थिए थो वाक़ई त अव्हांखे ऑब्ज़र्वेशन हुजणु खपे, स्टडी हुजणु खपे। मां रोज़ वञी इन ई करे पंहिंजा प्रोग्राम्स ॾिसंदी आहियां। जीअं तव्हां ॻाल्हि कई न, तव्हांजी ॻाल्हि कयां थो, तव्हां जेके ॾिठा था वञो घणो उन्हनि पावरफुल मीडिया, छो त अॼुकल्ह जेको आहे वीडियो मीडियम जो दौरु थियो आहे पूरे दुनिया में। ऑडियो बि माण्हू ॿुधंदा, पर माण्हू तेज़ी सां वीडियो तरफ़ थींदा। त जेके वीडियो इन्हनि जा आहिनि, हाणे मिसाल तव्हांजो थोरो बस करे सघिजे थो न? बिल्कुलु करे सघो था, तव्हां बि पार्टिसिपेट करे सघो था। पाण वेठा आहियूं, असांखे इहा ख़बर कोन्हे त शर्त ॿिनि क़िस्मनि जूं हिकिड़ी शइ थींदी आहे। हाणे पाण में डायलॉग, रोमानवी डायलॉग ॻाल्हाईंदो त हा हे मां तोसां कंदुसि, पर मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे। अच्छा, शर्त अलॻि शइ आहे, शर्त अलॻि शइ आहे। शर्त थींदो आहे कंडीशन, आसिफ़ भाई मां तोखे इहा शर्ट मूंखे ॾे, मां तोखे 2 किताब थो ॾियां, इन जी हिकिड़ी कंडीशन थी वई त इहो ॾींदे त मां, इहो शर्त थी वियो, कंडीशन थी वियो। शर्त थी हिकिड़ी बेट, असां पाण में शर्त था रखूं, घोड़ा था डोड़ायूं, जेको खटियो उहो पैसा ॾींदो। इहा शर्त जेका गोए जंहिंखे चइबो आहे, साईं ॾिसे थो कुकड़ जी शर्त, इन्हनि जी डांदनि जी, घोड़नि जी हिकिड़ी शर्त उहा थींदी आहे, उन ते का शइ। या घणा वरी अॼुकल्ह बेकार माण्हू ई कंदा वेहूं था, हेॾो ट्रकूं घणियूं आहियूं या हेॾा ट्रकूं घणियूं आहियूं, इहा पाण शर्त था रखूं पाण ते। हाणे केॾो फ़र्क़ु थी वियो, कंडीशन शर्त ऐं शर्त में केॾो फ़र्क़ु थी वियो। चैनल्स ते का इन शइ जी केयर कान्हे का त कोई इहो मां लफ़्ज़ ग़लति थिए, छो त ॾिसो न शरीयत तव्हांजो ॿोलीअ खे नौजवान नस्ल कैच थो करे। तव्हां हिकिड़ा मुसलिह आहियो, तव्हां हिकिड़ा रहनुमा आहियो, तव्हां हुनखे गाइड था कयो, तव्हां टीचर आहियो। हिकिड़ो टीचर जेकॾहिं सही पढ़ाए थो क्लास में त 10 या 15 या 20-30 स्टूडेंट हूंदा आहिनि हुनखे, हीअ त लखे माण्हुनि जा उस्ताद आहिनि, हीअ तरबियत गाह आहियो। तव्हां इन शरफ़
साईं मौसम ॾाढो सुठो आहे। बाबा मौसम सुठी थींदी आहे, मुंहिंजो दिलि थो चवे। अबा इहो कराची वारनि जो दिलि त चवंदो हूंदो, पर सिंधी ॿोली जी दिलि चवंदी आहे। किताबूं ॾाढियूं सुठियूं आहिनि, कॉलेजूं हाणे खुलियूं आहिनि, क्लासूं कोन थियूं हलनि। एॾो अजीब हिकिड़ो बिगाड़ थी वियो आहे। इन करे मां तव्हांखे इहा वेनिती कंदुसि, महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते जेके बि एंकर्स आहिनि या जिन खे मौक़ो मिले थो, उहे थोरो ॾिसनि, स्टडी कनि त हिन जो सही लफ़्ज़ कहिड़ो आहे, हिन जो सही उचार कहिड़ो आहे, हिन जो सही तलफ़ुज़ कहिड़ो आहे। छाकाणि जो मूं अर्ज़ु कयो त तव्हां टीचर आहियो, तव्हां रुॻा होस्ट न आहियो, तव्हां माण्हुनि खे एंटरटेन कोन था। ॻाल्हि कटियां थी, पर अॼुकल्ह अलम इहो आहे त किताबनि खां जेको परे थी विया आहियूं, सभ खां वॾो अॼुकल्ह कारण ॿोलीअ जो बिगाड़ इहो बि आहे त असां अॼुकल्ह इंटरनेट ते सभु कुझु सम्झी वेठा आहियूं। असांजी बसि इहा ई आहे त ख़ूबसूरत ॾिसजण ई सभु कुझु आहे स्क्रीन ते, बाक़ी कुझु बि कोन आहे। सो अॼुकल्ह जेका रेस आहे उहा हुस्न जी आहे ऐं टैलेंट जी कोन आहे। हक़ीक़त आहे, इहा हिकिड़ी वॾी हक़ीक़त आहे, कौड़ो सच आहे। सही ॻाल्हि आहे, कौड़ो सच आहे पर सच आहे। अच्छा, हुस्न जी ॻाल्हि थी, पाकिस्तान माशाल्लाह हिकिड़ो बहितरीन मुल्क आहे, हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत कंट्री आहे। सो अवां दुनिया ॾिठी आहे, मुख़्तलिफ़ मुल्कनि में विया आहियो, सभिनी खां वधीक बेस्ट कंट्री कहिड़ी लॻंदी आहे मूंखे? ॾिसो न, पंहिंजे वतन जहिड़ी त का शइ ई कोन्हे। बिल्कुलु, मां सम्झां थो त तव्हां किथे बि वञो, पर साल रहो, 2 साल 5 साल रहो, पर वरी बि तव्हां पंहिंजे वतन जी सिक त तव्हांखे 2 ॾींहंनि खां पोइ लॻणु शुरू थींदी लाज़मी आहे। पर जेकॾहिं तव्हांखे मजबूरी जे वजह सां ॿाहिरि आयो न, तॾहिं बि पंहिंजे वतन त वरी पंहिंजो वतन आहे। त मां सम्झां थो पाकिस्तान जहिड़ो प्यारो वतन ॿियो कोन लॻी सघंदो, छो त असांजो पंहिंजो वतन आहे। ऐं मां हूअं हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां त काफ़ी हंधनि ते मूं ॿाहिरि ॾिठो त पाकिस्तान में जेके अलाह जूं रहमतूं आहिनि या पाकिस्तान में जेको आहे न, उहो शायदि ॿाहिरि कोन्हे। जीअं ॾिसो, असां हिते जेके असांजा दरिया आहिनि, असां उन्हनि जा बंद मज़बूत कोन था करे सघूं, जंहिं वजह सां शहर ॿुॾी था वञनि। हुते दुबई में तव्हां ॾिसो त उन समुंड खे शहर में छिके खणी था अचनि त जीअं असां वटि हेॾे पाणी अचे। ऐं असां वरी उहो जेको असां वटि मिठो पाणी आहे, अलाह जी हेॾी वॾी सिंधु दरिया जहिड़ी नेमत पिलियल आहे, त असां उनजा बंद मज़बूत नथा करे सघूं, जंहिं वजह सां असांजा शहर ॿुॾी था वञनि, जंहिंसां एतिरा नुक़सान थो थिए। त तव्हां दुबई खे ॾिसो या कतर खे ॾिसो, कंहिंखे बि ॾिसो त उते तव्हांखे त रुॻो रेगिस्तान मिलंदो न। त 2-4 ॾींहंनि खां पोइ मां सम्झां थो घुमण खां पोइ वरी पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे वतन जी हिकिड़ी मोहबत पैदा थींदी आहे। ऐं इहा हर सिंधी माण्हू, पर जेको पाकिस्तान में रहंदड़ माण्हू आहे, उनखे इहा हुब ऐं मोहबत हुजणु खपे। असांजे वतन जहिड़ो वतन वक़्त लाइ महदूद आहे, इन करे मां चाहींदसि कुझु ज़ाती ज़िंदगी ते बि अचूं। ऐं नंढपिण ख़ासि तौर ते हर इंसान जे दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश ज़रूरु जाॻंदी आहे, काश मां नंढड़ो हुजां। सो इहा ख़्वाहिश कॾहिं जाॻंदी आहे? नंढपिण जी शरारतूं शरारती हुयो या ईअं ई मासूम हुयो या मेच्योर? शायदि असां तक़रीबन ॿाहिराड़ी बि रहियासीं। त मुंहिंजी अम्मा, उहा त हींअर लालासीं हुनखे जन्नत नसीब करे कोन्हे का हिन दुनिया में, पर हूअ मूंखे चवंदी त तूं नंढे लाइ इलाही साबरीन हूंदो हुए। अच्छा, हरकत ई न हूंदो हुए ऐं ख़ामोश तबियत जो हूंदो हुए। ऐं माशाल्लाह पढ़ण सां हिकिड़ो दिलि लॻा रहियो, न त हमेशह जेके पेरेंट्स खे तकलीफ़ हूंदी आहे त भाई हिनखे कीअं स्कूल मोकिलिजे, कीअं हेराजे, ॾाढो तंग थो करे, परेशान थो करे। कॾहिं त मारणो बि पवंदो आहे ॿारनि खे, मार बि ॾियणी पवंदी आहे, पर अलाह जी महिरबानी खां मार खे शायदि बची विया हुजूं, छो त माउ त मां सम्झां थो ग़लति कोन ॿुधाईंदी आहे। त ईअं थोरो सादी तबियत में ऐं अहिड़ो को ॾींगो ॿार जीअं चइजे ईअं न रहियासीं। ऐं बचपन सुठो रहियो, जेको माउ पीउ खे वणे त मां सम्झां थो इहो बचपन सुठो ई रहियो। इलाही सुठो हूंदो। कौसर साहब, नंढपिण जी का शरारत यादि आहे ज़हन में? खोड़, पर इहो जीअं तव्हां ॻाल्हि कई, ॾाढी सुठी ॻाल्हि कई शादिया, त माज़ी तव्हांजो केॾो बि तलख़ छो न हुजे न, तव्हांखे ॾाढो हसीन लॻंदो। इलाही घणो एॾो जीअं सही ॻाल्हि कई न, नंढपण सां हर कोई इहो चाहींदो आहे त वरी नंढपण जी ॻाल्हि मोटी अचे। माज़ीअ जूं 2 हिकिड़ियूं शयूं अथव, ख़ूबियूं अथव, या हिकिड़ियूं ख़ुशूसियतूं चओ या हिकिड़ी सॼा। हिकिड़ो त तव्हांखे मुख़्तसिर लॻंदो आहे। हाणे तव्हांखे अॼु नंढपण अञा असांखे यादि आहे, हिन वक़्तु असां अची अलाए किथे उमिरि अची पहुती आहे। हिकिड़ो त माज़ी तव्हांखे मुख़्तसिर लॻंदो, ॿियो माज़ी तव्हांखे ॾाढो प्यारो लॻंदो। दिलि चवंदी त माज़ी जेको आहे सो मोटी अचे। नंढे लाॻू असां बि जीअं साईं जे ॻोठ बहिराड़ीअ जो आहे, असांजो त छुप, असांजी अञा बि शायदि घणी बहिराड़ी हुजे। त नंढपण में ज़ाहिर आहे त पखी फासाइण मूंखे इलाही शौक़ु हूंदो न। खारो जेको ढब जंहिंखे चइबो आहे, या उहो ॾिसी छॾियो। पोइ ख़ासि करे जेका मीहोगी थिए त पोइ झिरकियूं कबरियूं या क़िस्म जूं अंगणनि ते कुशादा घर बहिराड़नि में, पोइ उन्हनि खे मां वरी फासाइण जी कोशिशि या ईअं शरारतूं। अमड़ बि मरहूम अलाह जन्नत में जाए ॾिस इहो ई ॿुधाईंदी हुई, बाबा साईं बि ॿुधाईंदो आहे त तूं शुरूआति में शरारती न, ॿियो स्टडी घणी कंदासीं। यकीन ॼाण शायदि हिकिड़ी यकीन में ॻाल्हि कोन थी अचे त मां शुरूआति खां वठी हिकिड़ो महिनती
ॿार रहियुसि या अॻिते लिस्टोन बि रहियुसि त मां चांड्रोकीअ ते चोॾीअ जे चांड्रोकीअ ते मां 15-15, 20 पेज लिखंदो हुउसि होमवर्क जेको मिलंदो हुयो न इन हद ताईं या यूनिवर्सिटीअ में बि मां हॉस्टल जी छित ते चांड्रोकीअ में जेके लाइट हली वेंदी त मां असाइनमेंट्स चांड्रोकीअ ते लिखंदो हुउसि। एॾो हिकिड़ो पढ़ण सां हिकिड़ो शगफ़ ऐं हिकिड़ी दिलचस्पी ऐं हिकिड़ो लॻाव। माशाअल्लाह। इहे शयूं नंढपण खे त तव्हां हिकिड़े कूज़े खे जे समुंड खे कूज़े में बंदि कबो आहे हीअ नथो करे सघे। तमामु ख़ूबसूरत आहे ऐं उहो ई कारण आहे त जॾहिं असां माज़ी जी ॻाल्हि कयूं था नंढपण खे यादि कयूं था त हिकिड़ो कुदरती तौर ते मुर्क असांजे चहिरे ते अची थी वञे। इहा ई माज़ी जी ख़ूबसूरती आहे। सो व्यूवर्स कचहरी खे अॻिते वधाईंदासीं। वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं। ब्रेक ॾांहुं मिलूं था। ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूवर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं अमांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं तमामु बहितरीनु महिमान मौजूदु आहिनि। उमेदु आहे त असांजी जेका कचहरी हले पई उन मां कुझु न कुझु सिखी रहिया हूंदो। छाकाणि करे जो जेकॾहिं इंसानु सिखणु चाहे त हर शइ मां सिखी सघे थो। बसि उहा ॻाल्हि आहे नज़रियनि जी, ॻाल्हि आहे अव्हांजे ज़हन जी त अव्हां कहिड़ी शइ खे कैप्चर कयो था ऐं कहिड़ियुनि शयुनि ॾे अव्हां ध्यानु ॾियो था, कहिड़ियुनि शयुनि खे अव्हां निगलेक्ट था कयो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अक्सर ज़िंदगी में अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, अहिड़ा पासा ज़िंदगी जा हूंदा आहिनि जिन खे असां निगलेक्ट कंदा आहियूं ऐं पोइ हिकिड़ो टाइम ईंदो आहे जॾहिं अहसासु थींदो आहे त हे असां छा कयो। सो इन जे लाइ ज़रूरी आहे त भले अव्हांजे मक़सद जी ॻाल्हि हुजे या न हुजे अव्हां उनखे ज़रूरु स्टडी कंदा कयो, उन ते थोरी ऑब्ज़र्वेशन कंदा कयो। थी सघे थो त इहा जेका अव्हांजे नज़र में बिना मक़सद वारी ॻाल्हि आहे अॻिते हली अव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु बणिजी वञे। ऐं अक्सर ईअं थींदो आहे। सो अव्हांखे कोशिशि करणु खपे त अहिड़ियुनि शयुनि ते अव्हां ज़रूरु फोकस रखो। बहरहाल ब्रॉडकास्टिंग जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई ऐं अव्हां बि सभु पार्टिसिपेट करे सघो था। अव्हां बि यकीनन FM ॿुधी हूंदी, रेडियो ॿुधो हूंदो, टीवीअ ते डिफरेंट प्रोग्राम्स अव्हां ॾिठा हूंदा। सो होस्टिंग जी ॻाल्हि पई हले असांजी ऑफ एयर त मौजूदा दौर में जेका ॿोली आहे या डिफरेंट चैनल्स जेका होस्टिंग आहे उन हवाले सां अव्हां छा चवणु चाहींदो? छा करे हिकिड़े आम माण्हू जी बि हिकिड़ी वॾी ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे इन हवाले सां। ॾिसो शायदि इन खां मुतालियो न आहे। ॾिसो मुतालियो करणु ज़रूरी हूंदो आहे। जेका बि जंहिंजी फील्ड हुजे न उन में मुतालियो आहे त उहो माण्हू मंज़िल ताईं पुॼे थो। जेकॾहिं मुतालियो न आहे, हाणे असां वटि जॾहिं गुरूर हिकिड़ो इंसान जे अंदरि दाख़िल थिए थो त बाबा बसि कुल काइनात जो अकुल हाणे मूं वटि आहे, उन ॾे मां दी एंड उन माण्हू जी पोज़ीशन ख़तमु। पर जेकॾहिं माण्हू पाण खे ऑब्ज़र्वेशन में रखे थो त मूंखे अञा मां शागिर्दु आहियां, अञा मां सिखणु थो चाहियां, त मां सम्झां थो त पोइ उहो पंहिंजी मंज़िल ताईं पुॼे थो। सही। कौसर साहिबु जेकॾहिं साॻी ॻाल्हि अव्हां खां पुछी वञे त अव्हांजो जवाबु छा हूंदो? इन जो हिकिड़ो तमामु सुठो सुवालु आहे, तामीरी सुवालु तव्हां कयो आहे। इहो हिकिड़ो वक़्त जी आहिनि ज़रूरत जंहिंखे खणी चवां, उहो तव्हां इहो सुवालु कयो आहे। त मां हिनखे इहा ॻाल्हि कंदुसि त बुनियादी तरह सां हाणे वरी हर मामिलो जो गड़बड़ थी वियो आहे। FM प्राइवेट जो पाण ज़िक्र कंदासीं त गॾिजी कंदासीं, रेडियो पाकिस्तान सरकारी इदारे जो कंदासीं गॾु कंदासीं, 101 जो गॾु कंदासीं, 93 जो गॾु कंदासीं बि। अच्छा, हीअ जेकी चैनल्स ॿिया आहिनि इन्हनि जो गॾु ज़िक्र कंदासीं त पोइ गॾु ई था हिकिड़े बहस खे अॻिते वधायूं। त बुनियादी तरह सां शाज़िया तव्हां जेकॾहिं चाहींदव त मां कंपेयर बि हुजां, मां गुलूकार बि हुजां, मां होस्ट बि हुजां, मां डिबेट में बि हिसो वठां, मां ॻायां बि, मां ख़ाकनि में बि हिसो वठां, तव्हां चाहो त मां 5-7 शोबनि में एट ए टाइम कमु कयां, त तव्हां कंहिं बि शोबे में पंहिंजी पाण न मञाए सघंदो। बुनियादी इहो बि अथव। तव्हां वठो जाइज़ो पंहिंजी चैनल्स जो, ख़ासि करे ॾिसो केतिरी अहिड़ियूं छोकिरियूं आहिनि या भाई हूंदा जेके हर शोबे में अॻु भरंदा। बाबा तव्हां हिकिड़े शोबे में मास्टरी कयो त तव्हां में कुझु मास्टरी अचे, कुझु सिखी सघो, अदरवाइज़ तव्हांजो त ज़हन डिवाइड हूंदो न। ॿी ॻाल्हि जीअं तव्हां ॻाल्हि कई त बुनियादी तरह सां इन में प्रोड्यूसर जो ॾोह आहे। प्रोड्यूसर हिकिड़ो करगे जी हॾीअ जी ताक़त या हैसियत थो रखे, रेडियो हुजे या TV हुजे। प्रोड्यूसर असांजो अफ़सोस सां चवणो थो पए त अॼुकल्ह उन कैलेबर जो, उन क्वालिटीअ जो, उन सलाहियतुनि जो, उन महारतुनि वारो प्रोड्यूसर नाहे रहियो जेकी अॻु में हूंदा हुया, जेकी हू तरबियत कंदा हुया तव्हांजी। हिन वक़्तु जॾहिं खां प्रोड्यूसर जो ज़वालु शुरू थियो आहे तॾहिं खां ईअं सम्झो त टैलेंट जो ज़वालु बि शुरू थियो आहे। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं मां ख़ुदि सिखियलु न हूंदुसि,
मां पढ़ियल पुरझल न हूंदुसि, मां टैलेंटेड न हूंदुसि, जीअं साईं इहा ॻाल्हि कई मुंहिंजो मुतालियो न हूंदो, मूं में का ख़बर न हूंदी। अॻे प्रोड्यूसर ईअं हूंदो हुयो त तव्हां रिलीजियस स्क्रिप्ट तव्हां खणी वञो उन वटि, उहो उनखे वेट करे सघंदो हुयो, अहिड़ो माहिर माण्हू हूंदो हुयो। उन वटि जीअं स्पोर्ट्स जो प्रोग्राम हूंदो, तव्हां स्पोर्ट जो स्क्रिप्ट खणी ईंदो, उन मां चुकूं कढो त हीअ ग़लति अथव, हीअ सही अथव। या तव्हां कंहिं अक़वाम मुतहिदा आलमी ॾींहं जो खणी वञो, सिहत जे आलमी ॾींहं जो, हुन में इहा सलाहियत हूंदी। सलाहियत थी जीअं उमर साईं ॻाल्हि कई त मुतालियो हूंदो त सलाहियत बि हूंदी, हुन में कुझु अंदरि हूंदो। हिकु त असांजो प्रोड्यूसर जेको आहे न, उहो हाणे लफ़्ज़ मां इहे न आहिनि त असां मां नथो करे सघां, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त असांखे पंहिंजी त ख़बर आहे न, असां त अंदर जा माण्हू आहियूं। उन्हनि जी स्टडी कोन्हे, स्टडी न आहे, इन जे करे हू टैलेंट जी सिख्या केरु कंदो? प्रोड्यूसर भई क्वीन मेकर हूंदो आहे, प्रोड्यूसर किंग मेकर हूंदो आहे। तव्हां ॾिठो जेके बि आर्टिस्ट अॼु हिते वॾा थिया आहिनि, कमु पहिरियों जॾहिं बि इंटरव्यू कंदव तव्हांखे कंहिं अहिड़े प्रोड्यूसर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदुसि, मूंखे इन तरबियत मुंहिंजी कई ऐं मूंखे इन मंज़िल ते उन पहुचायो, उन मुंहिंजी इस्लाह कई, उन तरबियत कई। हाणे प्रोड्यूसर पंहिंजो प्रोग्राम ख़ुदि कोन था ॿुधनि, जेको उन्हनि जो प्रोग्राम ऑन एयर वञे थो त हाणे प्रोड्यूसर जो ख़ुदि प्रोग्राम त उनजी वरी छा इन्वॉल्वमेंट हूंदी प्रोग्राम सां, या छा हुन में। ॿियो रिहर्सल कोन थी थिए, मां हर जॻह ते इहा ॻाल्हि कंदो आहियां। तबाही असांजी उन वक़्तु शुरू थी वई आहे टैलेंट जी, जॾहिं खां प्रोड्यूसर रिहर्सल वठणु छॾे ॾिनी आहे। ऑन एयर ॿुधो 10 ग़लतियूं हूंदियूं ॿोलीअ जूं, जॾहिं त असांजो इहो जेको बि ज़वाल, मां हिनखे ज़वाल पज़ीर चवंदुसि। अॼुकल्ह जी जेका कंपेयरिंग या अनाउंसमेंट आहे न, इहा ज़वाल पज़ीर आहे असांजी, ऐं इन जो 100% जेको ज़िमेदार आहे। टैलेंट त ख़ुदि आहे ई आहे, जीअं बाबू ॻाल्हि कई त सम्झो त मां बसि परफेक्ट आहियां, जीअं शुरूआति में असां चयो, पर इन जो वॾे में वॾी ज़िमेदारी प्रोड्यूसर जी आहे, उहो टीवीअ जो हुजे या रेडियो जो हुजे। हिन में बरोबर तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त का बि हिकिड़ी फील्ड जी चूंड कजे, हिकु फील्ड जे में जॾहिं चूंड कबी, पोइ होस्ट थो थिए, अदाकार थो थिए, गुलूकार थो थिए, जेको बि थिए थो, पर उहा हिकु फील्ड में जेकॾहिं महिनत कंदो न, त मां सम्झां थो उहो वॾो हिकिड़ो मक़ाम हासिलु कंदो। डॉक्टर जो मिसाल वठो, को बि जेकॾहिं डॉक्टर आहे त जेकॾहिं फिज़िशियन सर्जन साईं लिखी था छॾनि, फिज़िशियन सर्जन, तव्हांजो गलो बि सही नथो थिए, ठीकु आहे, को बि डॉक्टर, पर जेकॾहिं कंहिं बि हिकु वाबस्ता जेकॾहिं को खणे थो डॉक्टर आहे, फिज़िशियन आहे त फिज़िशियन, हाणे जेकॾहिं तव्हां फिज़िशियन सर्जन ॾे वञो त तव्हांखे जेकॾहिं आहे का बोन्स जी तकलीफ़ आहे त तव्हांखे इलाजु कंदो, गले जी तकलीफ़ आहे तव्हांजो इलाजु कंदो, पर जेकॾहिं तव्हांखे अखियुनि जी का तकलीफ़ आहे त तव्हांजो इलाजु कंदो। ऐं मां चवंदी आहियां अॼुकल्ह डॉक्टर ड्रखण थी विया आहिनि, छॾाईंदा ॿाहिरि ईअं न आहे साईं, साईं जो स्पेशलिटी ज़रूरी आहे। साईं फॉरेन कंट्रीज़ में जंहिं बि फील्ड सां जेको माण्हू डॉक्टर आहे, टीचर आहे, असां वटि अॼु त टीचर जी जॉब त मिलणु एॾी सवली थी आहे, बाबा तूं तर्स बसि पोइ टीचर जी सीटूं अचनि वेठियूं, टीचर या सिपाही जे तव्हांखे कुझु बि न अचे पर टीचिंग करे वेंदा, थोरो सब्र कयो, टीचिंग तव्हां टीचर कराए वठंदासीं, टीचर। ऐं जॾहिं फॉरेन में इन्हनि जूं टेस्टूं थींदियूं आहिनि, पहिरीं टीचर जी जॉब इंतिहाई मिलणु ॾुखी आहे, पर ॿाहिरि त हर शोबे में जेकॾहिं डॉक्टर आहे त उन डॉक्टर खे 2 सालनि खां पोइ उन पंहिंजे जेको शोबो अथसि उनजी टेस्ट वठंदा, त या हीउ इन में एक्सपर्ट आहे या उहो सभु शयूं विसारे वेठो आहे। तव्हां गाॾी था हलायो, जेसिताईं तव्हांजो एग्ज़ाम नथो थिए, तव्हांखे लाइसेंस नथो मिले। असांजे मुल्क में ॿुधायो त कंहिं वटि आहे, इलाही लिमिटेड माण्हू हूंदा, इलाही केतिरा माण्हू बिना लाइसेंस जे गाॾी हलाइनि पिया, को मसइलो न आहे। ॾिसो न, जीअं हाणे केतिरा ई इदारा आहिनि, आर्ट्स काउंसिल्स वग़ैरह आहिनि, इहे बि इन तरफ़ तवजो ॾेई सघनि थियूं, चैनल्स जा मालिक तवजो ॾेई सघनि था। असां जीअं हाणे हिकिड़ी अलाह साईं नवाज़ो आहे, कंहिं हिकिड़ी सुठी पोस्ट ते वेठा आहियूं रेडियो जे हिसाब सां, असां बि हिन में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं था, ज़िमेदार असां सभु आहियूं। असां कॾहिं बि कहिड़ा लेक्चर कोन कंदा आहियूं त उते कंपेरियन अनाउंसरनि खे घुराए उन्हनि खे 2-3 ॾींहंनि जो वर्कशॉप कजे त रेडियो ते या टीवीअ ते कहिड़ी ॿोली ॻाल्हाइजे, सही तलफ़ुज़ छा आहे, पॉलिसी छा हुजणु खपे। हिते त अञा माज़रत सां अञा जेके प्राइवेट चैनल्स न, अञा कुझु रेडियो पाकिस्तान जेको सरकारी इदारो आहे उन में बख़ुदा चेकिंग आहे, बैलेंस आहे, ॿुधो थो वञे। बल्कि कौसर साहब, असां रेडियो जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि चवंदा त असांजा आप और जनाब के हिजाब से आगे निकले ही नहीं है। हा, अञा ताईं रेडियो पाकिस्तान खे तव्हां घरेलू चैनल चई सघो था, नेशनल चैनल चई सघो था। रेडियो पाकिस्तान तव्हां पंहिंजे ॿारनि बचड़नि सां गॾु, पीउ माउ भेण पुट सां गॾु ॿुधी सघो था, पर अफ़सोस आहे जो प्राइवेट चैनल्स हाणे तव्हां ख़ुदि कमु कयो थियो हिन फील्ड में, इन आहियो त इलाही इस्लाह जी ज़रूरत आहे। बल्कि अक्सर तव्हां मालिकान जी ॻाल्हि कई, हिते इदारनि जी ॻाल्हि कई, हालांकि मां बि हिकिड़े इदारे जो हिसो आहियां, हिते मां चवणु घुरिजे न चवणु घुरिजे, सच आहे, सभई पंहिंजा इदारा आहिनि, सभिनी में यकीन असां घुमी फिरी उन खां पोइ अचे हिन स्टेज ते पहुता आहियूं। त अॼुकल्ह चैनल जे लाइ हिकिड़ी शइ इम्पोर्टेंट थी वई आहे, हिकु त बाबा ग्लैमर खपे, नंबर 1 थिंग, नंबर 2
तव्हांखे अंग्रेज़ी अचणु खपे। हाणे तव्हां सिंधी चैनल ते वेठा आहियो, हिते अंग्रेज़ी जो कहिड़ो कमु आहे? ठीकु आहे, तव्हां जेकॾहिं ॻाल्हायो था की सुठा लफ़्ज़ मां इस्तेमालु कयो था, इट्स ओके, तव्हां इस्तेमालु ठीकु आहे, कयो, ठीकु पर आहे। हाणे तव्हां सिंधी प्रोग्राम हूंदे कंदे तव्हां जेकॾहिं अंग्रेज़ी जो इस्तेमालु कयो था ऐं मालिक या इवन मैनेजमेंट तव्हांखे फोर्स थी करे त तव्हां अंग्रेज़ी जो वधीक इस्तेमालु कयो, त पोइ नाइंसाफ़ी इतां शुरू थी थिए। त जॾहिं असां अंग्रेज़ी इस्तेमालु करे सघूं था त पोइ उर्दू वारनि कहिड़ो ॾोह कयो? जेकॾहिं उर्दू इस्तेमालु कयूं था त पंजाबी वीचारी कहिड़ो भला असांखे कर्ज़ु वठी कोन चुकायो आहे। सही, सो इहे शयूं जनम वठनि त कोशिशि हिते यकीनन वॾे तबिके खां वठी जेकॾहिं असां चेंज जी ॻाल्हि कयूं तॾहिं असां चेंज थी सघूं था। ऐं कोशिशि असांखे मथे बिल्कुलु सही इंतिज़ामिया थी खे चयो। करणु खपे। अंग्रेज़ी प्रोग्राम आहे त तव्हां उन में उर्दू या सिंधी त नथा ॻाल्हाए सघो। अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो? चवंदो हे कोई जाइल आहे, ॿिया अंग्रेज़ी में उर्दू सिंधी थो ॻाल्हाए। ठीकु। बीटा मयार न हुअणु खपे न। उर्दू प्रोग्राम आहे त तव्हां ख़ालिस उर्दू प्रोग्राम ॻाल्हायो। उन उर्दू ॻाल्हायो। सिंधी आहे त तव्हां ख़ालिस सिंधी ॻाल्हायो। बाक़ी हाणे जेके मोरब जे लफ़्ज़ तव्हां टेलीविज़न खे तव्हां छा चवंदो, VCR खे छा चवंदो, इंटरनेट खे छा चवंदो, इहे त असां आम मोरब जे लफ़्ज़ कॉमन थी शयूं आहे, आहिनि। करे सघजनि था। तव्हांजी सही ॻाल्हि आहे। सो सर अञा त इलाही शयूं ज़हन में हुयूं, इलाही ॻाल्हियूं पुछणियूं, पर छा कयूं जो वक़्तु वॾो ज़ालिम आहे। फ़िलहालु एतिरी मोहलत हुई ऐं वॾी वॾी महिरबानी, लख थोरा मुंहिंजा थैंक्स अलॉट। इलाही कुझु सिखण जे लाइ मिलियो ऐं इलाही ज़बरदस्त कचहरी थी जेका व्यूवर्स खे बि उमेद आहे तमामु घणी पसंदि आई। सो थैंक यू सो वेरी मच अमां हिते आयो। आख़िर में पैगाम उमर साहब छा ॾियणु चाहींदो? मां पैगाम इहो ॾींदुमि त पंहिंजे जिथे जिथे रहो था पंहिंजे पाड़ेसरनि सां बहितर सलूक सां रहो। जंहिंजी अमड़ ज़िंदा आहे उहो पंहिंजी माउ माना उनजी जन्नत आहे। पंहिंजे अमड़ जी ख़िदमत कयो, पंहिंजे पीउ जी ख़िदमत कयो, पाड़ेसरनि जी ख़िदमत कयो। पाड़ो नबियुनि खे प्यारो आहे। जेकॾहिं तव्हां ॿाहिरि वञी डोनेशन करे किरोड़नि में पंहिंजो नालो लिखाइण लाइ लिस्टुनि में ॾियण लाइ वियो था त जेकॾहिं साइड में गॾु का नंढड़ी हॉस्पिटल आहे तव्हां उनखे डोनेट करे छॾियो त जीअं ग़रीब पेशेंटनि खे का सहूलियत मिली सघे। तमामु सुठी ॻाल्हि। जी थैंक यू कौसर साहब। पंहिंजी त तक़रीबन जेका ॻाल्हि ॿोल कई आहे हुन में को न को पैगाम त पैगाम, बिल्कुलु। मनसिदियत समाए थो। असां इहो बि हिकिड़ो वॾो पैगाम हो त असां चैनल्स ते रही करे ॿोलीअ जे बिगाड़ खे न कयूं, असां ॿोलीअ जो तहफ़ुज़ सॼी ॻाल्हि। मां बि साईं वारी ॻाल्हि खे थोरो ॿिए अंदाज़ सां कंदुसि। ॾाढी साईं सुहिणी ॻाल्हि कई। असां छा जेको बि जंहिं बि शोबे में कमु करे थो, बेशुमार शोबा आहिनि, जेको जंहिं शोबे में कमु करे थो इंतिहाई सचाईअ ऐं ईमानदारीअ सां कमु करे त असांजो मुआशिरो समाज। सो वॾी वॾी महिरबानी, लख थोरा मुंहिंजा व्यूवर्स। उमेद आहे त प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। इनशाला सुभाणे हिकु नए प्रोग्राम सां गॾु कुझु नवनि महिमाननि सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे जो तमामु घणो ख्याल रखिजो। आमिर भाई, अजय भाई, आप दोनों का बहुत बहुत शुक्रिया। आखिरी सॉन्ग हम आपसे सुनना चाहेंगे। ऐं व्यूवर्स मुझे तरफ़ों, मुझे पूरी टीम की तरफ़ों फ़िलहाल जे लाइ अल्लाह हाफ़िज़, गुड बाय एंड गॉड ब्लेस यू। मैंने ये जिंदगानी संग तेरे बेताने, तुझ में बसी है मेरी जान। तुझे देख देख सोना, तुझे देख देख सोना, तुझे देख कर है जगना। मैंने ये जिंदगानी संग तेरे बिताने, तुझ में बसी है मेरी जान। हाय जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए। जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए। लगता है ये क्यों मुझे, सदियों से चाहूं तुझे। लगता है ये क्यों मुझे, सदियों से चाहूं तुझे। मेरे सपनों में आके मुझको अपना बना के, मेरे सपनों में आके मुझको अपना बना के,
पर तू कर एहसान हाय। जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए। से सुन ले कभी बात लबों पे लिखे, होठों से सुन ले कभी बात लबों पे लिखे। मेरे सपनों में आके मुझको अपना बना के, मेरे सपनों में आके मुझको अपना बना के, मुझ पर तू कर एहसान हाय। जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए। तुझे देख देख सोना, तुझे देख कर है जगना, मैंने ये जिंदगानी संग तेरे बितानी, मुझ पे तू कर एहसान हाय। जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए। जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए।